और पाजे वडे जे कढ लगी इंदो आ खुदा जे महबूब नमाज शुरू कया अल्लाह जे इबादत में खुदा जो हबीब मसरूफा हुसैन अली मकाम मस्जिद नबवी में आयो खुदा जे महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात दे वाझाए तो हजरत हुसैन अली मकाम जो कमल नजरू पाजे नाने देहन कमल नजरू असहाबन देहन कमल नजरू मस्जिद नबवी जे तरफ हन खुदा जे महबूब पाक रुकू कयो आ हुसैन वेझो आयो आ खुदा जे हबीब सिर सजदे में रखियो आ इमाम आली मकाम नंढड़ो मासूम बारड़ो आ नबी करीम जे कुल्हन जे मथा चढ़ी वेही रहियो बार बादशाह हुदा खुदा जे महबूब जे कुल्हन ते चढ़ी वेठो खुदा जे हबीब जे ज़ुबान ते जारी आ सुभान रब्बियल आला सजदे में छा पढ़दा हो सुभान रब्बियल आला अल्लाह जे बुलंदी जो ऐलान आ सुन्नत तरीको आ 3 दफा पढ़ो 7 दफा पढ़ो 5 दफा पढ़ो 9 दफा पढ़ो हबीबन करीमन मसनून तरीके सा 21 ते तस्बीह पढ़िया इरादो कयो थन ताने अल्लाह जी नमाज निगर त कुल्हे ते वेठो आ पर सिर सजदे मा खड़ा बियो सजदो कया नमाज पूरी कया इरादो करे तो अल्लाह जे दरगाह मा वही नाज़िल थियो आ ऐ प्यारा हबीब ऐसी तई सिर सजदे मा न खड़ जा जैसी तई हुसैन पान न लही वने सुभान अल्लाह हुसैन जैसी तई तो जे कुल्हे ते वेठो आ वेठो रहे तू सजदे के तवील कर सजदे के लंबो कर अल्लाह जी तस्बीह पढ़ हुसैन आली मकाम जदे बि मर्जी सा लहे उन खां पोइ सिर मुबारक पाजो वते मां खणजो मुझा प्यारा दोस्त अजीज खुदा जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात तस्बीह पढ़ंदा रहा हुसैन आली मकाम पारा ने ख्याल में कुल्हेर ते चढ़ियो वेठो आ ता 72 तस्बीहूं खुदा जे हबीब पढ़ियो आहिन जमल 72 तस्बीह पूरी थी आ हुसैन आली मकाम पांजे ख्याल सा लथो आ नबी करीम एकड़ो दफो वधिक पढ़ी 73 दफा कयो आ छो त 21 ते पढ़णो आ उन खां पोइ बियो सजदो कयो थन नमाज पूरी कई थन हुसैन आली मकाम फौरन लथो आ लही करे सिधो पांजी वालिदा माजिदा वट वयो आ ओ मोजी अम्मा आज मजेदार गाल बुधाया सुभान अल्लाह खातून जन्नती ते अब्बा केड़ी गाल तो बुधाई अम्मा अज मुझे नाने सोने नमाज पे पढ़ी वो मां नाने साईं के तारे बीठुस जमल सिर सजदे में रखई तमा नाने जे कुले ते चढ़ी वेठुस ऐसी तई मां न लथो आया जैसी तई मुझे नाने 72 दफा तस्बीह पढ़िया पो मां उठो आया हाने नाने नमाज पूरी कई हुंदी फातिमा ज़हरा थी अर्ज करे इरशाद थी फरमाए ओ मुझा बचड़ा तुझो नानो सैयदुल अंबिया तुझो नानो खातमुल अंबिया तुझो नानो इमामुल अंबिया अल्लाह जी इबादत में हो खुदा जे फर्ज में हो रब जे आडो झुको पियो हो एड़े टाइम ते मस्खरी न कबिया नमाज में न करी हा हुसैन आली मकाम जो को 5-7 सालन जो आ पाजी मां के तो जे अम्मा अज नाने साईं मुझे कारण सजदो लंबो करे 72 दफा तस्बीह पढ़िया मां न पाजे जान ते नाने जे दीन खातर 72 तीरई भाला सहदुसी अल्लाह जे राह में कुर्बान करे नबी जे झंडे के बुलंद रखंदुस सुभान अल्लाह छो त हजरत हुसैन आली मकाम जे मथा करबला जो वाक़ियो अचानक न आयो हो मां तवा के बार बार बुधायो आ एकड़ो ओचतो हादसो थी पोंदो आ ओचतो मामलो थी पोंदो आ ओचलो झगड़ो थी पोंदो आ न हजरत हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जे वक्त में दुनिया में वफात फरमाई आ उन विसाल वारे टाइम ते हजरत इमाम आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जी 58 साल उम्र आ घणा साल सही ॾाढे ॻाल्हायो तवा के बुधायम त सन 3 हिजरी में जाओ सन 3 हिजरी हिजरत जे 3 साल जाओ आई करबला जो वाक़ियो जो को थियो सो सन 61 हिजरी में थियो केड़े सन में थियो
एक हठ हिजरीअ में करबला जी जंग लगी आहे त एक हठ मां मोजा अदा अवा टे कढी छॾियो त 58 साल थिया। 58 साल जे उम्र में हुसैन आली मकाम दुनिया ता वञे थो पियो, शहीद थो थिए अल्लाह जे राह में। त इहो अचानक वाक़ियो कोन्हे, ओचितो हादसो कोन्हे। एड़ा करबला जे वाक़े जो मोहम्मद करीम 58 साल अॻे ऐलान करे छॾियो। कीअं थोरो ॿुधाया, तफ़सील में हलणो आहे। जॾहिं ॼावा इमाम हुसैन आली मकाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जी दुआ कई, कन में बांग चई, हो अॻे दफ़े ॿुधायमि। उन आइन टाइम ते हुसैन आली मकाम नबी पाक जे हथनि में आ। हज़रत जिब्रील अमीन अल्लाह जे दरगाह मां लही आयो आहे। अल्लाह ताला जे दरगाह मां लही हबीबन करीमन के अर्ज कई, या रसूल अल्लाह, अवां खे मुबारक हुजे जो खुदा तबारक तआला अवां जे न्याणी फातिमा ज़हरा के हजरत हुसैन आली मकाम जहिड़ो फर्ज़ंद अता फरमायो। अल्लाह ताला मूंखे मोकिलियो आहे त मुंहिंजे नबी खे मुबारक ॾे, ऐं नबीअ खे चओ त अलीअ खे मुबारक ॾे, ऐं नबीअ खे चओ त फातिमा ज़हरा खे बि मुबारक ॾे। अवां जे बच्चे जे ॼमण ते अल्लाह जे तरफ़ खां मुबारक आई आहे। नबी पाक अलैहिस्सलाम उन्हीं आइन टाइम ते हजरत अली साईं खे, हजरत फातिमा ज़हरा के मुबारक ॾिनी आहे। उन खां बाद वरी थोड़ी देर गुज़री आहे, वरी जिब्रील आयो आहे। अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन साहिबज़ादे जी मां तव्हां जे दरबार में अल्लाह जे दरगाह मां मुबारकबादी खणी आयो आहियां, पर उन सां गॾु हिकिड़ी ॾुख जहिड़ी ॻाल्हि बि खणी आयो आहियां। सुभान अल्लाह। नबी पाक जी ज़ात फरमाता, कहिड़ी ॾुख जी ॻाल्हि आहे? चईसे, इन हुसैन खे, शहज़ादे खे, तुंहिंजे फर्ज़ंद खे ज़ाहिर में कलमे भरण वारा, मुसलमान सॾाइण वारा गैर मुसलमान कोन हूंदा, काफ़र कोन हूंदा, मुशरिक कोन हूंदा, दीन जा ज़ाहिर में दुश्मन कोन हूंदा, पाण खे मुसलमान सॾाईंदा। उन मुसलमान सॾाइण वारा 3 ॾिहाड़ा उञो बुखियो रखी करबला जे ततल ज़मीन ते शहीद कंदा। हुन जे अहल बैत खे तकलीफ़ में आणींदा, हुन जे बच्चन खे कैदी बणाईंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंखे मोकिलियो आहे त मुंहिंजे नबीअ खे या वञी ॻाल्हि ॿुधाए। बहादुर छाखे चइबो आहे? जेको मुसीबत जो दिलेरी सां मुक़ाबिलो करे। हा या न? ॾाढे ॻाल्हायो था। बहादुर रड़ियूं कयूं, दाहूं कयईं, पिटयईं कुटयईं, त बहादुरी न आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त, जब नबी करीम जी ज़ात बाबरकात खे जिब्रील या ॻाल्हि ॿुधाई आहे, खुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, जिब्रील भला ॾे ख़बर, अल्लाह जी इजाज़त हुजे त अलीअ खे बि ॿुधायां, खुदा जे तरफ़ खां इजाज़त हुजे त फातिमा ज़हरा खे बि ॿुधायां। जिब्रील तो अर्ज़ करे, या रसूल अल्लाह, भली ॿिन्ही खे ॿुधाए। हज़रत अलीअ खे बि नबी पाक या ॻाल्हि ॿुधाई आहे त 5 मिंट अॻु में मुबारक मिली आहे, 5 मिंट बाद में वरी हुन जे शहादत जी ख़बर थी मिले। अम्मा खे बि ॿुधायो थो वञे, अब्बा खे ॿुधायो थो वञे। फातिमा ज़हरा थी अर्ज़ करे, या रसूल अल्लाह, मुंहिंजे हुसैन लाइ दुआ घुर, मुंहिंजे बच्चे जे लाइ। कहिड़ी मुसीबत करे? एॾा इम्तिहान खां बचे न। सुभान अल्लाह। भली जायूं माहरूं सजूं सालिहन, माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलन, बाक़ी ॿियनि वेचारनि ओजागा अजाया कया। लख मुबारक अहिड़ी अम्मा खे हुजे न सही, जो बच्चे जे शहादत जी ख़ुशख़बरी थी मिले, नबी खे अर्ज़ थी करे त मुंहिंजा बाबा साईं दुआ घुर त अल्लाह ताला इन तकलीफ़ वारे टाइम ते मुंहिंजे हुसैन खे सब्र अता फरमाए। छा करे? सब्र अता करे। हजरत अली जा सागा लफ्ज़ान, या रसूल अल्लाह, मुंहिंजे हुसैन लाइ दुआ घुर त अल्लाह ताला इन इम्तिहान में मुंहिंजे हुसैन खे कामयाब बनाए। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, हाओ अवा अब्बे अम्मा जी फरमाइश आहे त मां दुआ घुरां, पर दुआ शर्त सां घुरंदुसि, हथ मां खणंदुसि, आमीन तव्हां कजो। मुंहिंजी दुआ सां आमीन कंदा वञो। हज़रत फातिमा ज़हरा शेरे ख़ुदा हथ खया आहिनि,
अल्लाह जे नबी हथ खया हम हुजूर पाक जी ज़ात फरमान था प्यारा जिब्रील तोखे भी वञण जी इजाज़त कान्हे तू भी इन दुआ में असां सां शरीक थी तू भी हज़रत हुसैन आली मकाम वारी दुआ में आमीन चवंदो वञ। नबी करीम जी ज़ात दुआ था घुरन अल्लाहुम्मा आतिल हुसैन अजरम व सबरा। ओ मुझा मौला मुझे प्यारे हुसैन आली मकाम के इन इम्तिहान वारे टाइम ते अजर ऐं सवाब अता फरमाए जा सब्र ऐं सवाब अता फरमाए जा। एकड़े पासे अजर रिजास बे पासे सब्र रिजास नबी जे लफ्ज़ ज़ुबान मारता हन जिब्रील आमीन कइया हज़रत अली आमीन कइया फातिमा ज़हरा आमीन कइया। जुबान हाल सा जुबान काल सा न बल्कि जुबान हाल सा नंढड़ो हुसैन भी पांजे नाने जे दुआ सा गॾु आमीन पियो चवे। नबी चवे मौला मुझे बच्चे के अजर दे मुझे बच्चे के सब्र दे तो हुसैन जी जुबान हाल भी चवे पई हाओ मौला मुखे एरे मैदान में अजर भी ॾिजा सब्र भी ॾिजा। तारे ॼमण वारे ॾिहाड़े सन 3 हिजरीअ में इहा ॻाल्हि मशहूर थी त शहीद थियणो आहे। सब के पतो पइजियो 58 साल जे उम्र में शहीद थो थे त हर दिहाड़े हुसैन के इंतजार हो वो कदे तो दिहाड़ो अचे जो मां पांजे सूर्य जा जोहर ॾेखारिया। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चार यार जिंदाबाद। ओ मुझा प्यारा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो गौर जो मकाम ख्याल कजो तसव्वुर कजो त जंहिंखे 58 साल पंहिंजे शहादत जो इंतजार आ ओ सुस्त थींदो बेसब्री कंदो इन शहादत वारे ताज खे ॾाज भाईंदो या मुसीबत भाईंदो। हुसैन कुरान जो हाफिज़ आ हुसैन कुरान जो कारी आ। तू मदरसे में पढ़े मां मदरसे में पढ़ियो से हजरत हुसैन आली मकाम पांजे मोहम्मद जे झोलीअ में पढ़ियो जेके पालियो भी नबी पढ़ायो भी नबी मुझे महबूब करीम जे ज़ात बाबरका जे ज़बान मां बराहे रास्त कुरान सिखियो आ। उनखे आयत जी ख़बर कान ही छा इन्नल्लाह मस्साबिरीन या कुरान पाक जी आयत हुसैन के याद हूंदी ख़बर हूंदी जंहिंमें अल्लाह ताला फरमाए तो अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे। हज़रत हुसैन आली मकाम जी ज़ात बाबरकात करबला जे मैदान में न को वावेला कई आहे न को मुसीबत खे मुंहिंजा दोस्त मुसीबत समझो आ ॾाढ समझे थो त अल्लाह जे तरफ़ां इनाम आहे ऐं अहिड़ो इनाम आहे जो इहो इम्तिहान पास कयमि त मुंहिंजे लाइ कामयाबी आहे। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह ॻाल्हि कई आहे ॾाढी मज़ेदार फरमाए थो सूर्य गॾिया सूर्य सूर्य गॾिया सूर्य खड़ग खिलवल कन मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जे बचन के शाह साहब सूर्य तो सरे सलात बुलंदा वासा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी वसल्लम वरी सलात बुलंदा वासा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व आलिहि व बारिक वसल्लम। सूर्य गजा सूर्य है खड़ग खिलवल कन हणन धड़ धड़न ते हाकारीन हणन किरन कंध नचन रण गजो राड़ो थियो। वाह भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह एड़ो मंजर तो बुधाए एड़ो अंदाज तो बुधाए तो किरन कंध नचन रण गजो राड़ो थियो। इमाम आली मकाम पंहिंजा बच्चा पियो कुहाए धड़ इएं पिया ज़मीन ते किरन जे दांगीअ ते फुला रधंदा टच कंदा हन मथे थी वरी हेठि ईंदा हन इहे कंध ज़मीन ते किरंदा विया पर हुसैन जे अज़्म में इरादे में मुंहिंजे हौसले में ऐं ख़ुदा जे राह में कुर्बानी करण जे राह में हिकिड़े तिर जो तुर बि फ़र्क़ु कोन आयो। छाजे करे दुआ हस नबी जी कंहिंजी दुआ त सदा चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके नबी दुआ करे जिब्रील आमीन करे अम्मा खातून जहिड़ी आमीन चवे अली जहिड़ो सूर हुजान हुन जे लाइ दुआऊं करे मूंखे ॿुधायो घबराईंदो
कॾहिं कोन घबराईंदो सख़्ती शहादत जी निसोरो ई नाज़। हिकिड़े पासे सख़्ती आहे, ॿिए पासे हुसैन जे लाइ नाज़ आहे। फरमाए तो सख़्ती शहादत जी निसोरो ई नाज़ के रंग परूड़न राज़ कज़िए करबला जो। जो तो कज़ियो करबला वारो जेको आहे उन जी जहिड़े तहिड़े खे ख़बर कान्हे का। शाह साहब भाउ जो ॻाल्हि कई आहे कि तो रंग परूड़न राज़, रंग उनखे चइबो आहे जेको हक़ीक़ी राह जो वाक़िफ़ हुजे, रंगी रस्तो उनखे चइबो आहे जेको रूहानियत जो ॼाणू हुजे। शाह साहब फरमाए तो रंग परूड़न राज़, लूसन खे ख़बर ई कान्हे का, गासलेटीअ खे ख़बर ई कान्हे का त छा थींदो आहे छा न थींदो आहे। इन राज़ जी ख़बर आहे हज़रत हुसैन आली मक़ाम खे, हज़रत हुसैन जे ससन खे। कामिल करबला में आया सूरह शेर। वाह भेटाई साहब, केर आया? चओ सूरह आया। चओ केर आया? ॿिया केर आया? शेर। बुज़दिल त कोन आया न। आके बीबी दी आवाज़ पई आउंदी है, उहे त कोन हा न ॻाल्हाईंदा हलो बा, उहे त कोन हा न। केर हा? कामिल करबला में आया सूरह शेर, मारे मुसेरन जा ढूंढ गया ऊंधेर, पो दहलिया उत दिलेर पसी हमलो मीर हुसैन जो। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जेको न हमलो कयो हुननि जे मथां, दुश्मननि जे मथां हमलो कयईं, इहे शेर मैदान में लही पवंदो आहे, हुननि जा छक्का छॾाए छॾियईं। ख़ुदा जो कसम आहे, तारीख़ शाहिद आहे त हिकिड़े पासे 72 ॼणा आहिनि, ॿिए पासे 30,000 लश्कर आहे। घणा साईं? हज़रत हुसैन आली मक़ाम जे मुक़ाबले में 30,000 फौजी हा ऐं 72 ॼणा। चाचा वेही रहो, इते वेही रहो। हाँ बोर्ड हुआ तो भला वेझो दी सलात बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। हाणे अंदाज़ो कयो त 30,000 माण्हू हुजनि ऐं 30,000 ताज़ा दम फौज ऐं 72 ॼणा सभु जवान कोन हा, तन में पोढ़ा हा, तन में औरतूं हूं, तन में 6 सालनि 6 महीने जो बचड़ो हज़रत अली असगर जहिड़ो बि हो, मस्तूरात बि हूं, इमाम हुसैन पाण बि हो, भाइटिया बि हा, भाउर बि हा, भाणेजा बि हा, नंढा वॾा मन इहे टोटल 72 ॼणा हा। सभु लड़ाकू कोन हा, उन 72 मो लड़ाकू बि चंद माण्हू हा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, इन गौर जो मक़ाम आहे त 72 ॼणा औरतुनि समेत 30,000 जे आॾो ई सोच थी कजे त कीअं ईंदा, कीअं मुक़ाबिलो कंदा। पर हुसैन खे क़ुरान ते भरवसो आहे, इन्नल्लाह मस्साबिरीन। हज़रत हुसैन जी ज़ात बाबरकात खे ख़बर आहे त अल्लाह क़ुरान में वाइदो कयो आहे त मां सब्र वारनि सां गॾु आहियां। वो जैसा अल्लाह गॾु आहे तंहिंखे 72,000 जी या 30,000 लश्कर जी या यज़ीद जे कमान जी का परवाह हूंदी न। न जैसा अल्लाह गॾु आहे तंहिंखे परवाह ई कान्हे का। थोरो तव्हांखे ॿुधायां त जहिड़ो छाते थियो, कीअं थियो, असुल मक़सद छा हो। जो त अॼुकल्ह हिकिड़ो अहिड़ो टोलो पैदा थियो आहे, असांजे मदरसे जे लाइब्रेरी में हिकिड़ो किताब आहे, मां तव्हांखे ॾेखारियां, उर्दू ज़ुबान में आहे, मौजूद आहे। कराची में हिकिड़ो मदरसो आहे, वॾो मदरसो आहे, जंहिंजो नालो आहे बिनोरी टाउन वारो मदरसो। उते जो हिकिड़ो मौलवी आहे, देवबंदी आहे, उनजो नालो आहे मौलवी मोहम्मद अज़ीम सिद्दीकी। सदाए त सिद्दीकी थो, पर सिद्दीकी कोन्हे, असल में यज़ीदी आहे। उन किताब में लिखियो अथई, मूं वटि किताब मौजूद आहे हिते, उन में लिखे थो त नऊज़ु बिल्लाह मिन ज़ालिक यज़ीद हक़ ते हो, हुसैन ना हक़ ते हो। यज़ीद हक़ ते हो ऐं इमाम बर हक़ हो, ऐं यज़ीद जी मुखालफ़त कई हुसैन। चए थो त मुखालफ़त कई हक़ जी, इनखे इहा सज़ा मिलणी ई सो चङो थो जो मिलियसि।
मां इन जे करे वज़ाहत थो कयां त जीअं तव्हांखे सम्झ में अचे त अव्हां फ़ैसिलो पाण कजो त हुसैन हक़ ते हो या यज़ीद हक़ ते। अल्लाह जे ज़ात बाबरकात जो फ़ैसिलो आहे। रब ताला जी ज़ात बाबरकात फरमातो कुंतुम खैरा उम्मतिन उखरजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहाउना अनिल मुनकर। मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात नबी करीम जे उम्मत के भली उम्मत जो लक़ब ॾिनो आहे। इन जे करे जो नबी जे उम्मत जो शान आहे, नबी जे उम्मत जो ॾाज आहे, नबी जे उम्मत जो कम आहे। तामुरून बिल मारूफ व तनहाउना अनिल मुनकर। नबी जा उम्मती सच्चा उम्मती उहे हूंदा आहिनि जेके नेकीअ जो हुक्म कंदा आहिनि, बुराईअ खां झलींदा आहिनि। नेकीअ जो हुक्म कंदा आहिनि, बुराईअ खां झलींदा आहिनि। इहो कंहिंजो शान आहे? नबी जे उम्मत जो। इहो क़ुरान हाणे वरी हदीस मन रआ मिनकुम मुनकरन, अवां मां को बि बेहयाई ॾिसे, तव्हां मां को बि ख़राबी ॾिसे, किथे ज़िना पई थिए, किथे जुआ पई थिए, किथे चोरी पई थिए, किथे रिश्वत पई वठिजे, किथे परावा हक़ पिया खाजनि, अल्लाह जो हबीब फरमाए थो मन रआ मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरहु बियदिही। उन ईमान वारे जो कम आहे उन बुराईअ खे हथ सां रोके। छा करे हथ सां? फ़इल्लम यस्तते फबिलिसानिही। हथ सां रोकण जी ताक़त न आहे, ज़बान सां रोके। फ़इल्लम यस्तते, पर जे ज़बान सां बि नथो रोके सघे, फबिक़ल्बिही। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उनखे बुरो समझे, उन कचहरी मां उथी हलियो वञे, उन सां हा में हा न मिलाए, उन खां परे थी वञे। पर साईं फरमाइनि था हाज़ा हुवा अदअफुल ईमान। ज़बान सां बि नथो रोके, हथ सां बि नथो रोके, रुगो दिल में थो बुरो समझे। नबी सही फरमाइनि था इहो ज़ईफ़ ईमान जी निशानी आहे, कमज़ोर ईमान जी निशानी आहे। तंहिंजे करे मोमिन पंहिंजे ईमान खे बचाए रोकणु खपई त हथ सां रोक, पर जे हथ सां नथो रोकी त ज़बान सां त चई छॾ, छो त ज़बान सां चई त तूं कमज़ोर ईमान खां बची पवंदे। चल अल्लाह तव्हां असांजो ईमान मज़बूत बणाए। काथे दफन हिन बर में ही दफन कजा, असांजी कबर भली बर में हुजे त ईंदो वींदो क़यामत ताईं जाइ थी ॾे त हे हज़रत मुस्लिम जा साथी हा, उन्हनि जे मथां क़बरूं ठहियूं पियूं, दुनिया खे पतो पइजी वेंदो। ॿी का वसियत असांखे कान खपे। प्यारे रसूल खे क़यामत में सफ़ारत जो अर्ज़ कजा ऐं ॿियो असांजो जनाज़ो पढ़ाजा। हज़रत इमाम मुस्लिम साईं ॿिन्ही खे दफन कराए अॻिते पहुतो, जॾहिं कूफे पहुतो आहे त 12,000 कूफी इमाम साहब जा ते बैत थिया। घणा? वरी 24 मां ॿुधा 12,000 इमाम मुस्लिम जे हथ ते बैत अची था कूफी। छा चयूं? तूं असांजो पेशवा आहे, तूं असांजो अॻवान, असां तोखे ख़त लिखिया हा, असां तुंहिंजे बाबे अलीअ जा शिया आहियूं, असां तव्हांजा शिया आहियूं, असां तुंहिंजे हथ ते बैत कयूं था। हाणे तूं तयारी कर त असां यज़ीद सां लश्कर में विढ़ंदासूं, पर तूं बैत कई। 2 ॾिहाड़ा गुज़रिया त 2 ॾींहनि खां बाद में वरी 6,000 ॿिया माण्हू आया। टोटल 18,000 माण्हू आया जन हज़रत इमाम मुस्लिम जे हथ ते बैत कई। घणा माण्हू साईं? 12,000 हू 6 ॿिया 18,000 थिया। जब 18,000 थी विया, जोश ख़ुरोश नारा हेॾो होॾो। इमाम मुस्लिम साईं सम्झो त हेड़ा वफ़ादार, हेड़ा दिलेर, हेड़ा बहादुर, हेॾो लश्कर मूंखे ठाहियो आहे। पाण हिकिड़े माण्हूअ जे हथ ख़त लिखनि था, ओ प्यारा हुसैन जल्दी पहुच। 18,000 माण्हू मुरीद थी चुका आहिनि, 18,000 लश्कर तयार थी चुको आहे, 18,000 माण्हू बैत कई आहे। तंहिंजे करे तुंहिंजे पहुचण जी देर आहे, तूं पहुचंदो वेंदे त यज़ीद सां मुक़ाबिलो कंदासीं। जेसीं ताईं तूं न ईंदे तेसीं ताईं जंग कान थींदी। इन जे करे तूं अचु त अल्लाह जे राह में जिहाद शुरू कयो वञे। इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात खे माण्हू उठ ते वियो आहे, ख़त पहुचाए थो पियो। इमाम साहब ख़त पढ़ियो, इमाम साहब तयार थी वियो। इमाम साहब कहिड़ी तारीख़ तयार थियो आहे? मथां ज़िलहज जो महीनो आहे, 8 तारीख़ ज़िलहज जी आहे। कहिड़ी तारीख़? ॾाढे ॾाढे तो सम्झाए
मां ॾिसां थो हिते काफ़ी हाजी वेठा हो। अलाह से इंशाअल्लाह वरी वरी सब मुसलमान खे हज नसीब फरमाए। आमीन। हाजिन खे ख़बर आ त जमल हज ते वेंदा आहिनि 8 तारीख़ मक्को छॾींदा आहिनि। 8 जे दिहाड़े अॻी नमाज़ जेका आहे 8 वारी उहा मिना में पढ़णी आहे। विची बि उते मिना में पढ़णी आहे, सांझी बि मिना में पढ़णी आहे। हाणे थी 9 जी रात, उहा 9 जी रात बि मिना में रहणो आहे। वो 9 जी फजर जी नमाज पढ़ी, वो 9 जे सुबह जो अरफात ॾे वञणो आहे ऐं 9 वारे दिहाड़े अरफात में वञी हज कबो आहे। सुभान अल्लाह। सम्झो था न इमाम हुसैन अली मकाम मुंहिंजा प्यारा दोस्त तारीख़ लिखे थी 8 ज़िलहज जे मक्को छॾियो। माण्हू मिना ॾे पिया वञनि, माण्हू हज जो 13 बदियूं पिया वञनि। मुसलमाननि जे ज़ुबान ते लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन नेमत लक वल मुल्क ला शरीक लक। माण्हू लब्बैक पढ़ी मिना ॾे रवाना थियनि था पिया। हुसैन आस्ते आस्ते पंहिंजा उठ तयार फरमाया आहिनि, सा काफ़िलो तयार फरमायो आहे। भेण खे वरितो आहे, पुट खे वरितो आहे, न्याणीअ खे वरितो आहे, भाइरनि खे वरितो आहे। चुप चुप में जीअं मता को मूंखे ॾिसे ख़ामोशी सां हलियो वञा। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन तो चवे बाबा पॾिहार आहिनि, तरस त हज कयूं, हज करे पोइ हलंदासीं। पाण फरमाइनि था अल्लाह पाक जे राह में जिहाद करणु हज खां बहितर आहे। हज वधीक आहे, हज सवाब आहे, हज फर्ज़ आहे। पर अल्लाह जे राह में सिर कटाइण, अल्लाह जे राह में दीन जे लाइ जिहाद करणु हज खां बि अफ़ज़ल आहे। सुभान अल्लाह। छाजे करे त हाजी मरी वेंदो, अल्लाह ताला जी ज़ात ईअं कोन चयो आहे त हाजी जहिड़ो आहे, पर जे मुजाहिद मरी वेंदो त अल्लाह जो क़ुरान थो चए त मुजाहिद जहिड़ो आहे। मुजाहिद शहीद आहे, जेको शहीद आहे सो ज़िंदा आहे, जेके ज़िंदगी ख़ुदा ताला ता फरमाई आहे। त जेकॾहिं सोहिणा ज़ैनुल आबिदीन हज पिया थींदा, जेकॾहिं शरीयत हूंदी, कानून हूंदो, इस्लाम हूंदो त हज बि हूंदा। पर जे माज़ अल्लाह बेदीन अची विया, बेदीनी जो दौर शुरू थी वियो, शराबनि जी हुकूमत क़ाइमु थी वई त पोइ हज बि कोन थींदा, दीन बि कोन रहंदो। त जेकॾहिं हज खे बरक़रार रखण लाइ अॼु मां हुसैन हज बि छॾियां थो, जिहाद जो सफ़र शुरू थो फरमाए छॾियां। तारीख़ मक्के मां निकिता। सुभान अल्लाह। याद आहे 8 तारीख़, 8 तारीख़ मुसलमान मिना तरफ रवाना थियनि था। 8 ज़िलहज जे तारीख़ मुसलमान हज जे रुकन अदा करण लाइ वञनि था। 9 जी रात मिना में, 9 जो ॾींहुं अरफात में, 10 जी रात मुज़दलिफ़े में, वरी 10 जो ॾिहाड़ो मिना में। ॾिहाड़ा 2 विच ते इस्लाम जो अहम रुकन हज जेको आहे उहो अदा करण हज़ार लख मुसलमान वञनि पिया। हज़रत हुसैन अली मकाम 8 ज़िलहज ते मक्को छॾे थो। दोस्त साथी अहलो अयाल खानदान सब चवनि पिया 2 ॾींहं तरसो ऐं 2 ॾींहं तरसी हज अदा करे पोइ तव्हां सफ़र खे शुरू फरमायो। हज़रत इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला नो जवाब ॾिनो आहे। हज़रत अल्लामा इब्न कसीर रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे तारीख़ में अल बिदाया व निहाया में लिखनि था पिया, हज़रत इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला नो फरमाइनि था पिया त हज बराबर फर्ज़ आहे, इस्लाम जो रुकन आहे। मां अल्लाह ताला जे फज़ल सां हज अदा करे छॾियो आहे। हज जो फर्ज़ मुते पूरो थी वियो आहे, लेकिन हाणे ॿिए नंबर ते नफ़ली हज जे मुक़ाबले ते मुंहिंजे नफ़ली हज जे मुक़ाबले में मुंहिंजे लाइ इस्लाम जे जिहाद खां वधीक ॿियो को रुकन आहे ई कोन को। तंहिंजे करे ॿियो हज मुंहिंजे लाइ नफ़ली आहे, पहिरों हज फर्ज़ आहे, उहो मां अदा कयो आहे। मां हाजी आहियां, हज मुंहिंजो थी चुको आहे। हाणे ॿियो मुंहिंजे लाइ नफ़ली हज हूंदो, उन नफ़ली हज खां मुंहिंजे लाइ इस्लाम जे लाइ जिहाद करणु वधीक अहम आहे। इहा हक़ीक़त आहे त अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू जिहाद जी तमाम वॾी अहमियत बयान कई आहे। क़ुरान पाक में भी, हदीस पाक में भी। नबी करीम अलैहिस्सलाम जी हिकड़ी मशहूर हदीस आहे, बुखारी शरीफ जे अंदर पाण करीम फरमाइनि था पिया त जेसी ताईं मुंहिंजी उम्मत जिहाद कंदी रहंदी, एसी ताईं मुंहिंजे उम्मत जी इज्जत हूंदी। महबूब से फरमाइनि था जंहिं ॾिहाड़े मुंहिंजे उम्मत
जिहाद मां हथ कढियो ऐं जिहाद खां चोरी करे पंहिंजे दिल खे हटाए पंहिंजे जान बचाइण जी कोशिश कयो। नबी पाक फरमान था मुंहिंजे उम्मत जी इज्जत मिटीअ में मिली वेंदी, यानी वो बेइज्जत थींदा, ज़लील थींदा। जिहाद कंदा त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जो मक़ाम मर्तबो बुलंद फरमाईंदो। अवा इस्लाम जे तारीख़ ते गौर कंदो त जिहाद उहा आम शइ आहे जंहिं मुस्लमाननि जो पूरी रूह ज़मीन ते धाको विहारे छॾियो। अल्लाह जे दीन जे बुलंदी जे वास्ते, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे सरबुलंदी जे लाइ, क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जे लाइ मुस्लमाननि जिहाद कयो त ख़ुदा हुननि जी इज़्ज़त आबरू वधायो। जिहाद खां कमज़ोर थियासे, जिहाद खां जान चोराई से, मुजाहिद खत्म थिया। नतीजो तव्हां ॾिसो पिया, नाले जा मुस्लमान आहियूं पर अदा हक़ीक़ी मुस्लमानी वारो रूह असां मां ख़त्म थी वियो आहे। त हज़रत हुसैन आली मक़ाम जिहाद जे आमियत ख़ातिर हज खे पोइते करे जिहाद जे वास्ते ख़ुदा जे राह में निकिरी पियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। ऐ ईमान वारो, मां अल्लाह तव्हां खे ॾस सुठो ॾियां हिकिड़े वापार जो जेको वापार तव्हां खे अल्लाह पाक जल जलालहू जे अज़ाब दर्दनाक खां बचाईंदो, यानी दर्दनाक अज़ाब खां उन वापार जे ज़रिए बचंदो। मौला वो कहिड़ो वापार आहे? वापार में त ॾोकड़ मिलंदा आहिनि, वापार में दौलत मिलंदी आहे। ही कहिड़ो वापार आहे जंहिंजे करे तूं असांखे चईं थो त दर्दनाक अज़ाब खां बचंदो? ख़ुदा ताला फरमाए थो, तुमिनून बिल्लाहि व रसूलिही व तुजाहिदून फी सबीलिल्लाह बिअमवालिकुम व अनफुसिकुम। परो परो अल्लाह सां वापार हो कयो जो तव्हां सभु चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ईमान आणियो। उन खां बाद में व तुजाहिदून फी सबीलिल्लाह बिअमवालिकुम व अनफुसिकुम, अल्लाह जे राह में माल ऐं जान कुर्बान करे जिहाद कयो। सुभान अल्लाह। तुजाहिदून फी सबीलिल्लाह, अल्लाह जी राह में जिहाद कयो। बिअमवालिकुम व अनफुसिकुम, माल भी जो जान भी जो। ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून, इहो तव्हां जे लाइ तमाम भलो आहे। हज़रत हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात खे क़ुरान पाक जे आयत जे मथां नज़र हुई। अल्लाह जे राह में जिहाद जे लाइ हज जहिड़े रुकन खे तोड़े नस्ली हो पर हज वॾी ॻाल्हि आहे, उन खे बि छॾे करे हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम मके खां कूफे रवानो थियो। काॾे रवानो थियो आहे? कूफे, मके खां। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधिजो, अव्हां खे यादि हूंदो छो त सिलसिलो हले थो न सही, त मां तव्हां खे ॿुधायो त इमाम मुस्लिम साईं हज़रत इमाम हुसैन खे 18,000 माण्हुनि जे बैयत थियण खां पोइ ख़त लिखियो हो। यादि आहे? विसरी वियो आहे। इमाम मुस्लिम एलची थी वियो हो न, 12,000 हिकिड़े दफ़े बैयत थिया, वरी 6,000 ॿिए भेरे बैयत थिया। इमाम मुस्लिम खे यकीन थियो त 18,000 जो लश्कर मूंसां ठही वियो आहे, हाणे हुसैन खे ख़त लिखां त तूं आ। हज़रत इमाम हुसैन खे ख़त पहुतो। इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु 8 ज़िलहज जे निकितो आहे। पर मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अजीब ॻाल्हि आहे, उन टाइम ते कूफे में नुअमान बिन बशीर नाले हिकिड़ो शख़्स गवर्नर आहे, हिकिड़ो शख़्स यज़ीद जे तरफ़ खां गवर्नर मुक़रर हुयो त मुलाज़िम यज़ीद जो हुयो त नौकर यज़ीद जो, पर हुन जे दिल में कुछ हया हो, कुछ गैरत हुई, कुछ शर्म हो। हज़रत इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं जो ते पहुतो आहे, माण्हू जीअं जो इमाम साहब जे हथ ते बैयत थींदा विया, इमाम मुस्लिम जे कढ लॻी पिया त इमाम मुस्लिम खे कुझु कोन चयो आहे, पंहिंजे ऑफिस जा दरवाज़ा बंदि करे वेही रहियो आहे। चुगल माण्हू यज़ीद खे ॿुधाइनि था त तुंहिंजो गवर्नर जेको नुअमान बिन बशीर आहे उहो कुझु बि कोन थो चवे। इमाम मुस्लिम हुसैन जे तरफ़ खां आयो आहे, मां उन खां बैयतूं पियो वठे। यज़ीद फौरन हुकुम कयो आहे त इन खे हटायो। इब्न अब्दुल्लाह बिन उबैदुल्लाह बिन ज़ियाद खे उन जाइ ते मुक़रर कयो वियो। उबैदुल्लाह
पुत्र ज़ियाद जो, ज़ियाद हुन जे पीउ जो नालो आ, हुन जो नालो उबैदुल्लाह है। उबैदुल्लाह के ज़ियाद जे पुत्र के नोमान बिन बशीर जी जगह ते गवर्नर मुक़रर कयो तो वने पियो, हुन के हटायो तो वने। छो हटायो वयो? इन जे करे हटायो वयो त हो जो को नोमान बिन बशीर हो तैके अहल बैत सा मोहब्बत हुई, इस्लाम सा मोहब्बत हुई, नबी सा मोहब्बत हुई। भली गवर्नर हुयो पर हुन चयो त मां नबी जे औलाद सा किए विढ़ा, यजीद जे चवण ते खातून जन्नत जे बच्चन के किए कैद कया, अल्लाह जे हबीब ते कलमो भरियो तम, क़यामत जे ॾिहाड़े ते के मुंह कड़ो ॾेखारींदुसि। तांजे करे पंहिंजा दरवाजा बंद करे आफिस में वेही रहियो। यजीद के रिपोर्ट मिली, उन के हटायो वयो, माज़ूल कयो वयो। उन जी जगह ते उबैदुल्लाह बिन ज़ियाद के मुक़रर कयो वयो। ऐं उबैदुल्लाह बिन ज़ियाद जहिड़ो ज़ालिम दुनिया में छो ई कोन्हे। उबैदुल्लाह सब खां पहिरो पहिरो कदम इहो खयो जो हज़रत इमाम मुस्लिम सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु के गिरफ्तार कराई। इमाम मुस्लिम सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु गिरफ्तार थी वया। इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु के पाण वटि घुराए। इमाम साहब जे वास्ते इब्ने कसीर रहमतुल्लाह ताला अलैहि लिखन था पिया त इमाम साहब के तमाम 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 बेइंतहा ईज़ा वॾई तकलीफ़ ॾई, हथ पेर ॿधी पंहिंजे आफिस में अंदर विहारे जान ज़ख्मी करे। जेके बि कूफे जा चङा चङा माण्हू हा, जेके हज़रत इमाम मुस्लिम जे हथ ते बैअत करे चुका हा, 18,000 माण्हू हा, उन्हनि जा चङा चङा रईस नवाब वॾेरा इज़त वारा हुननि जे खानदान जा पटेल इब्न ज़ियाद जल्दी घुराया ऐं घुराए पंहिंजे आफिस में सभिनी खे चयईं त 18,000 माण्हू इमाम मुस्लिम जे कढ लॻा आहिनि, हुसैन जी बैअत करे चुका आहिनि। मुझे गवर्नर जे हालत में, आवाज जे हाल में इहो मां बर्दाश्त कोन थो करे सघां। यजीद जी नोमान बिन बशीर के हटायो आ, इहे मूंखे बि हटाईंदो। नोमान पंहिंजी हुकूमत विञाई आ, मां हुकूमत कॾहिं कोन विञाईंदुसि। गवर्नरी जे उहिदे खे बरक़रार रखंदुसि। आवाज जेके बि रईस मूं वटि गॾु चाहो या पंहिंजे राज खे झलियो त इमाम मुस्लिम खां बैअत टोड़नि, जे बैअत न टोड़ींदा त हिकु हिकु करे तव्हां रईसनि खे माराए छॾींदुसि। अहिड़ो हरबो हलियो जो जेके कूफे जा माण्हू चङा हा, वॾेरा हा, इज़त वारा हा, नवाब हा, पटेल हा, हलंदी पिॼंदी वारा हा, पंहिंजे कबीले जा चङा मुड़स हा, उहे सभु गॾु करे आफिस में ॿारे दरवाज़ा बंदि कराए उघाड़ू तलवारूं खणी ते हाणे तव्हांखे मारींदुसि, न त तव्हां पंहिंजे कबीले खे, पंहिंजे ॻोठाणनि खे, पंहिंजे ज़ात वारनि खे, छो त मुख़्तलिफ़ क़ौमूं, हर क़ौम वारा माण्हू बैअत थी विया हा। सभु को रईस मथे चढ़े, मथे चढ़ी पंहिंजे कबीले वारनि खे सॾे, पंहिंजे कबीले वारनि खे सॾे बैअत टोड़े, बैअत टोड़ाए हज़रत इमाम मुस्लिम खां दस्तबरदारी करे, न त तव्हांखे माराए तव्हांजा लाश कोट जे ॿाहिरां उछलाईंदो वेंदुसि। तव्हांजो राज तव्हांखे ॾिसे पोइ ॾिसां छा थो मूंखे थिए पियो। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त, शल अल्लाह ताला इम्तिहान खां बचाए। चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। अॼु ताज़ो मूं पढ़ियो, अॼु सुबुह जो त हज़रत इमाम मुस्लिम साईं खे जॾहिं इमाम हुसैन रवानो कयो हो त तूं वञ ऐं मुंहिंजे हालात खे ॾिसी बैअत माण्हुनि खां वठी मूंखे ॿुधाए त मां पुछियां ईंदुसि त हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास नबी करीम जो सॻो सौट आहे। हुज़ूर करीम जो सॻो सौट आहे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास। वो हली आयो आहे इमाम हुसैन मक्के में। ओ भाइटियो छो पियो चवे? इन जे करे जो हज़रत अली जो हज़रत अब्दुल्लाह सौट आहे, नबी करीम जो सौट, अली साईं जो सौट, त हुसैन हुन जो भाइटियो जो मुंहिंजे प्यारे इमाम आली मकाम खे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमायूं था पिया, मां तुंहिंजो माइट आहियां, मां तुंहिंजे चाचे जी जाइ ते आहियां। ओ प्यारा हुसैन, मां तोखे वसीयत थो कयां, महिरबानी कर तूं त न वञजा, पर हज़रत मुस्लिम खे बि कूफे रवानो न कजां। छो चाचा छो रवानो कया? चवे तो मूंखे ख़बर आहे त तुंहिंजे बाबे सां कूफे वारनि बेवफ़ाई कई,
उन खां बाद में तो जे भाव हसन सां बेवफाई कयूं, हसन साईं के जख्मी कयूं। एतिरे क़दुर जो इमाम हसन सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफो छॾे मदीने पाक में अची रहियो। हाणे जेके तुंहिंजे भाउ सां बेवफा थिया, तुंहिंजे बाबे सां बेवफा थिया, से तोसां वफ़ादारी कोन कंदा, मां तुंहिंजे लाइ सलामती न वेठो लहां त तूं महिरबानी करे हिते मके में रही पइजा। हज़रत मुस्लिम खे बि रवानो न फरमाइजा। जेकर इमाम मुस्लिम खे रवानो करे पुछिया तूं वेंदे त तव्हां ॿई क़त्ल थी वेंदा, न वञो, हालतूं ठीक थियनि, उन खां बाद में तव्हांखे असां साथ ॾींदासीं, ॿिया माण्हू बि करे ॾींदासीं, पोइ हली मुक़ाबिलो कंदासीं। फ़िलहाल हालत अहिड़ी आहे जो तव्हांखे वञणो न आहे। पर मुंहिंजा अदा जेका अल्लाह जे ज़ात बाबरकात खे मर्ज़ी हूंदी ऐं मंज़ूर हूंदो। इमाम हुसैन जो हिकिड़ो अज़म हो, इरादो हो, इमाम मुस्लिम ते पहुतो आहे, गिरफ़्तार थी करे इब्न ज़ियाद जे क़ैद में आयो आहे। रईस पहुची विया, नवाब पहुची विया, पटेल पहुची विया, पाड़े जा चङा माण्हू पहुची विया। हुनखे जंहिंमहिल इब्न ज़ियाद धमकी ॾिनी आहे, इहे कंहिंजे दिलि मां कोन निकितो, ज़ुबान मां कोन निकितो त ओ इब्न ज़ियाद जेकॾहिं जान वञे त भली वञे, सिर वञे त भली वञे, पर असां हुसैन जो साथ कोन छॾींदासीं। ईमान हुजे हा त ईअं कनि हा। कूफे वारा शुरूअ खां बेवफ़ा हा, पंहिंजे जान बचाइण जे वास्ते हिकिड़ो हिकिड़ो मथे मारीअ ते चढ़ंदो वियो, पंहिंजे ॻोठनि खे सॾुकंदो वियो, ओ फलाना, ओ फलाना, ओ फलाना। छो त इब्न ज़ियाद जी हुसैन आली मक़ाम जे एलचीअ हज़रत मुस्लिम खे अंदर कैद करायो आहे, तो 18,000 माण्हू ॿाहिरां घेरो करे बीठा हा त असां मुक़ाबिलो कंदासीं, हज़रत मुस्लिम खे छॾाईंदासीं। पर हुन जा वॾेरा जीअं जो मथे चढ़ी आया, नाला वठी हिक हिक खे चवंदा रहिया त हिकु हिकु थी हलण लॻो। यार असांजो पटेल चवे थो इहो मथे बीठो आहे, इनखे इब्न ज़ियाद माराए छॾींदो, जेकॾहिं इन जो चवणो न कयोसीं त हाणे इहो मारिजी वेंदो। अरे फलाणा तूं हल, तूं सौट आहे, तूं मसाफ़ आहे, तूं क़ौम वारो आहे, तूं पाड़े वारो आहे। किताब लिखनि था हिकु हिकु थी करे माण्हू 18,000 माण्हू जेके आहे से इमाम मुस्लिम जो साथ ॾियणु छॾणु शुरू थी विया। उहो कबीले जो रईस लही आयो, वरी ॿियो चढ़ियो, वरी उहो लही आयो, वरी टियों चढ़ियो, वरी चौथो लही आयो, पंजो लही आयो। इहे आस्ते आस्ते मुंहिंजा अदा सुबुह जे नमाज़ खां वठी करे 3 पहरीअ ताईं 18,000 माण्हुनि मंझां सिर्फ़ 30 माण्हू वञी बचा। घणा माण्हू वई? 30 माण्हू। अंदाज़ो कयो त छा 18,000 ऐं छा 30 माण्हू। केॾी दुनिया बेवफ़ा आहे जेके ख़त लिखी घुराइनि था, बैयतूं कनि था, पर मुंहिंजा प्यारा दासर अल्लाह ताला कहते इम्तिहान न हाणे चओ आमीन। इम्तिहान ॾाढी ॾुखी शइ आहे। जग खां ॿाहिरि सभु को सूरियो आहे, चवंदो आहे त मां बहादुर आहियां, पर जंग में ख़बर पवंदी आहे त बहादुर केरु आहे। हज़रत इमाम मुस्लिम सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿधो पियो आहे, माअज़ल्लाह जिस्म मां रत वहे थी, माअज़ल्लाह पाणी बार बार घुरे थो, पाणी ॾियण जे लाइ तयारु कोन्हनि। इहे चई रहिया हा ओ मुस्लिम, तुंहिंजी 18,000 माण्हुनि बैयत कई आहे, तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। हाणे थोरी देरि खां पोइ तोखे ॿाहिरि कढूं था पिया, तोखे ॾेखारियूं था त 18,000 मां तुंहिंजे माण्हू पुछो केतिरा आहिनि, पाणी तोखे कोन मिलंदो। माअज़ल्लाह माअज़ल्लाह। मूंखे उहे लफ़्ज़ चवंदे शर्म था अचनि पिया जेके हुननि ज़ालिमनि हुसैन आली मक़ाम जे एलची ऐं सॻे सौट इमाम मुस्लिम जे लाइ पाणीअ जे घुर ते फरमाया हा। हज़रत इमाम मुस्लिम सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया, जेकॾहिं तव्हां पाणी नथा ॾियो त परवाह कान्हे का, हीअ जेका राति गुज़री वई आहे, इन गुज़िरल राति मूं पंहिंजे नाने मुहम्मद रसूलुल्लाह खे ख्वाब में ॾिठो। छा ॾिठो हुई? छा ॾिठो हुई? इब्न ज़ियाद थो चवे, चए थो तोखे ॿुधायां? चए हा ॿुधाए, सलात पढ़ त मां तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। वरी सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व आलिहि व सल्लम। मिशका शरीफ में हदीसा, बुखारी शरीफ में हदीसा, मुस्लिम शरीफ में हदीसा, यानी मोतबर किताब जेके भी हदीसुनि जा सभिनी में हदीस मौजूद आहे। ॿुधो हदीस। खुदा जे हबीब पाक फरमायो आहे, अल्लाह ताला कुरान में चए थो इन्ना अअतैनाकल कौसर। कुरान नंढड़ी सूरत आहे, घणो करे यादि हूंदव।
इन्ना आतईना कल कौसर, ऐ प्यारा महबूब मोहम्मद करीम मां रब तोखे कौसर ॾिनो। या रसूल अल्लाह कौसर छाहे? सरकार फरमाइनि था कौसर हिकिड़ो हौज़ आहे। कौसर हिकिड़ो, या रसूल अल्लाह हौज़ में त पाणी हूंदो आहे। पाण फरमाइनि था अल्लाह ताला मूंखे हो कौसर हौज़ ॾिनो आहे, केतिरो वॾो आहे। पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था हिक किनारे खां ॿिए किनारे ताईं तेज़ रफ़्तार सवारी घोड़े वारो माण्हू डोड़ाईंदो राति ॾींहुं घोड़े खे डोड़ाए 70 साल खां बाद हिक किनारे खां ॿिए किनारे ते पहुचंदो। 70 साल हिकिड़े हौज़ जे किनारे खां घोड़ो डोड़ाईंदो वञी ॿिए ते पहुचो। पाण करीम फरमाइनि था 70 साल घोड़ो डोड़ंदो, उन खां पोइ ॿिए किनारे ते पहुचंदो। या रसूल अल्लाह हौज़ त मिटीअ जो हूंदो आहे, सीमेंट जो हूंदो आहे, गच चूने जो ठहियल हूंदो आहे। अवां जो हौज़ छाजो ठहियल आहे? ख़ुदा जो हबीब पाक फरमाइनि था मूंखे रब करीम जेको हौज़ नसीब फरमायो आहे उन जी हेठां जेका मिटी आहे सा मुश्क जी आहे। हेठा मिट्टी हुनमें मुश्क जी आहे। पाण फरमाइनि था हुन जूं दीवारूं सोन जूं भित जूं ठहियलूं आहिनि, पर दुनिया वारो सोन न, आख़िरत वारे सोन जूं ठहियल आहिनि। हबीबन करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उन जे किनारनि जे मथां एतिरा त प्याला रखियल आहिनि जेतिरा आसमान में सितारा आहिनि। आसमान में जेतिरा सितारा आहिनि उन सितारनि जे तादाद जेतिरा उन जे अंदर ॿाहिरां किनारनि ते प्याला रखियल आहिनि। पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया उम्मती उञारा ईंदा, बुखारा ईंदा, परेशान हाल ईंदा, क़यामत जे मैदान में तकलीफ़ जे हालत में ईंदा। मां मोहम्मद करीम अॻे ई इंतज़ार में उहे प्याला खणी हौज़ कौसर ते बीठो हूंदुसि, उन हौज़ कौसर मां प्याला भरे उम्मत खे पीआरींदुसि। पाण फरमाइनि था जे हिकिड़ो ढुक पीतो तंहिंखे वरी ज़िंदगीअ में उञ कान लॻंदी। लम यज़मा अबदा मन शरब मिनहु, जे उन मजा हिकिड़ो ढुक भी पीतो लम यज़मा अबदा, ख़ुदा जो हबीब फरमाए थो सारी जिंदगी हुनखे वरी उञ न लॻंदी। या रसूल अल्लाह कंहिंखे पीआरींदो? सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मन कान फी क़ल्बिही मिस्काल हब्बतन औ खरदलतन मिनल ईमान, जंहिंजे क़ल्ब जे अंदर, जंहिंजे दिल जे अंदर ईमान जो ज़रो राईअ जे दाणे जेतिरो भी ईंदो मां मोहम्मद करीम तंहिंखे पीआरींदुसि। सुभान अल्लाह। राईअ जे दाणे जेतिरो भी ईमान जो हिस्सो हूंदुसि उनखे पीआरींदुसि। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह कीअं सुञाणंदे? या रसूल अल्लाह कीअं सुञाणंदे? पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया जे बकरी पंहिंजे फर खे सुञाणंदी आहे, रिढ पंहिंजे फर खे सुञाणंदी आहे, मेह गऊं पंहिंजे फर खे सुञाणंदियूं आहिनि, ॾाचूं पंहिंजे फरनि खे सुञाणंदियूं आहिनि, दुनिया जे तख़्ते ते इंसान पंहिंजे औलाद खे सुञाणंदो आहे, मां मोहम्मद इन खां वधीक पंहिंजा उम्मती सुञाणंदुसि। अल्लाह या रसूल अल्लाह। हक़ चार यार हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जॾहिं हौज़ कौसर जी ॻाल्हि कई त इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो ओए बिन ज़ियाद मूंखे पाणी नथा ॾियो पिया पर राति मां ख्वाब लधो आहे। सुभान अल्लाह। छा ॾिठो थी? राति ख्वाब में प्यारे रसूलुल्लाह खे ॾिठो अथमि। मां ॾिसां पियो त जंहिं हौज़ कौसर जी ॻाल्हि ख़ुदा जे हबीब हदीसुनि में अॻे ई ॿुधाए छॾी, उन हौज़ जे मथां मां पंहिंजे नाने रसूलुल्लाह खे राति बीठे ॾिठो आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात मूंखे चवनि पिया ओ मुंहिंजा प्यारा बचड़ा हुसैन, ओ प्यारा मुंहिंजा बचड़ा मुस्लिम, अॼोको ॾिहाड़ो तूं महिमान शाम सिज लहण सां मूं वटि पहुचंदे हे मां मोहम्मद तुंहिंजे लाइ हौज़ कौसर जो प्यालो झलियो बीठो आहियां। सो मूंखे यकीन आहे त मुंहिंजो आख़िरी ॾिहाड़ो आहे, मूंखे तसल्ली आहे त मुंहिंजो आख़िरी ॾिहाड़ो आहे, अॼु मूंखे पक थी वई आहे त मुंहिंजो आख़िरी ॾिहाड़ो आहे। अवां पाणी नथा ॾियो त मूंखे न ॾियो, चंद लम्हान सिज लहण वारो आहे, अवां मूंखे ज़रूर मारींदव ऐं अवां मारियो त भली मारियो, पर मूंखे यकीन आहे त मरण सां शहीद थियण सां मूंखे प्यारो रसूलुल्लाह हौज़ कौसर पियारी। जो त ख़ुदा जे हबीब जो ख्वाब में ॾिसण कूड़ न आहे, सच आहे। पाण फरमाए था मन रआनी फिल मनाम फकअन्नमा रआनी फिल यक़ज़त, जंहिं मूंखे ख्वाब में ॾिठो तंहिं सच ॾिठो।
अल्लाह ताला हुन ते रहमत नाज़िल फरमाए। पाण फरमाईंदो हो तो मुंहिंजो उस्ताद हो, यानी मुंहिंजे उस्ताद जो उस्ताद। मुंहिंजो उस्ताद साईं मोहम्मद सालिह, साईं मोहम्मद सालिह जो उस्ताद हो साईं मौलवी हाजी फैज़ मोहम्मद राजड़। अवा कदे ईंदा वींदा हूंदो मीरपुर खास ॾे, परियां हिकिड़ो शहर आ मुंहिंजा सोना, जंहिंखे असां तव्हां चवंदा आहियूं कंडियारी। उन कंडियारी खां औरते हाजी फैज़ मोहम्मद जो ॻोठ आहे, जंहिंखे चवंदा आहिनि बसी। अॼु ताईं उहो ॻोठ आहे। हाजी साहब जी क़बर बि उते आहे, मज़ार बि उते आहे, मस्जिद बि उते आहे। वॾो दरवेश हो, वॾो आलिम हो, फ़कीर हो। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला ने पंहिंजे किताब तंबीहुल फुक़रा में बार बार लिखियो आहे त जेकॾहिं को बि मसइलो तव्हांखे पुछणो आहे त या मूंखां पुछो या मुंहिंजे मौलवी फैज़ मोहम्मद खां पुछो। पाण फरमाईंदा फैज़ मोहम्मद मुंहिंजो मौलवी वॾो कामिल शख़्स हो। उन मौलवी फैज़ मोहम्मद जी हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे, सलात पढ़ त ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व सल्लम। मौलवी हाजी फैज़ मोहम्मद खे दिल में ख्याल थियो त नबी करीम जी ज़ियारत कया, पर ख्वाब में न, जागंदे। समझो था अलाए न कीअं ज़ियारत कया, ॾाढे ॾाढे जो कीअं कया, ख्वाब में त घणा ई कनि, पर हीअ ज़ाहिर ॾिसां महबूबा अचे मूंखे ज़ियारत कराए। चई ॿियो त को तरीक़ो कोन्हे, महबूब करीम जे ज़ात बाबरकात जे दरबार में जेको दुरूद ताज पढ़ंदो तंहिंखे ज़ियारत थींदी। चओ सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद साहिब ताज वल महराज वल बुराक वल अलम। इहो महबूब करीम अलैहिस्सलाम जे मथां दुरूद ताज आ। बुजुर्ग पढ़ंदा आया आहिनि, वरी पढ़ंदा आया आहिनि। मौलवी साहब दिल में इरादो कयो त हबीबन करीमन जे मथां इहो दुरूद ताज घणो पढ़ा, मन महबूब जी ज़ाहिरी ज़ियारत थी पवे। 3 साल रातन जा गुज़रिया, 3 साल। घणा साईं? 3 साल। पढ़ंदो रहियो, पढ़ंदो रहियो, पढ़ंदो रहियो, ज़ियारत कान पई थिए। हमेशा बिना नागे सोमहणीअ जी नमाज़ खां पोइ मस्जिद में वेही ॻोठ वारा हलिया वञनि, हे तस्बीह विखणी ऐं दुरूद ताज पढ़ंदो हो। 3 साल पूरा थिया। कुदरत खुदा जी हिकिड़ी रात हिकिड़ो पंजाबी मेहमान हुजे, पंजाब जे इलाइक़े जो, उहो अची मौलवी फैज़ मोहम्मद जे मस्जिद में टिकियो, मुसाफ़िर हो। मौलवी साहब हिन खे मानी खाराई, बिस्तरो हंध हिन खे ॿाहिरि रखी ॾिनो। उन मुसाफ़िर खे सोमणीअ जे नमाज़ खां पोइ हाजी साहब चयो, ओ मुसाफ़िर ॿाहिरि सुम। चई हाजी साहब न, मां मस्जिद में सुम्हंदुमि। बाबा मस्जिद में छो थो सुम्ही? ॿाहिरि ओताक आहे, लांडी आहे, जाइ आहे, बिस्तरो आहे। मस्जिद में त मुसाफ़िर उहो सुम्हे जो लाचार हुजे, तुंहिंजे लाइ बंदोबस्त आहे, ॿाहिरि सुम। कि न साईं मां मस्जिद में सुम्हंदुसि। हाजी साहब चवे अंदर, ॿाहिरि सुम, हो चवे अंदर सुम्हा। नेठू मजबूर थी करे अंदर सुम्ही पियो। हाजी साहब हुनखे बिस्तरो ॾिनो आहे। मौलवी फैज़ मोहम्मद साहब हुनखे बिस्तरो ॾेई सुम्हारे। सियारे जी रात आहे, सवड़ मथां विझी करे पाण कुंड में वेही तस्बीह पढ़ी आहे। दिल में ख्याल कई, ओ फैज़ मोहम्मद 3 साल गुज़री विया थी, दुरूद ताज पढ़ियो थी, महबूब जो तोखे दीदार कोन थियो आहे। अलाए छा ॻाल्हि आहे, पर भला जेकॾहिं ॾे ख़बर हबीब तो वटि अचे, नबी करीम ज़ाहिर अचे, नबी करीम खे विहारींदे काथे, जेको अर्शन जो मेहमान सो तो वटि काथे वेहंदो। तो वटि बिस्तरो कोन्हे, तो वटि खट अहिड़ी कान्हे जेका हबीब जे शाया निशान हुजे। नबी करीम महिरबानी त खणी कंदो, पर तूं काथे नबी करीम खे विहारींदे? सलात पढ़े वेठो, अञा तस्बीह पूरी कान थी आहे, अधु तस्बीह पढ़ी अथई। ईअं दिल में ख्याल आयो त हबीब जेकॾहिं अचे, अची जे हे कार मूं सारींदे सुपरी, त पेरे विछाया पिंबड़ियूं ऐं हंध विछाया वार, पोइ साजन सभ जमार गोली थी त गुज़ारिया। ओ फैज़ मोहम्मद नबी करीम त खणी अचे, पर महबूब जेकॾहिं अचे त हबीब खे काथे विहारींदे? न खट, न बिस्तरो, न को तो अहिड़ो कीम ख़ाब जो को चादर। हबीब खे विहारींदे काथे? चई ॿी त जाइ कान्हे, अगरि हबीब अचे त अखियुनि में विहार।
अचे त ॾाढे त चओ सॼण महबूब अचे त काथे वेहारिया अखियुनि में वेहारिया बस हुन जा इहे अखर चवणा दिल में त महबूब अचे त अखियुनि में वेहारिया इहे चई बस कई त जेका उलहंदी दीवार असां खजी वई हीअ दीवार न मस्जिद जी सा खजी वई साम्हूं हिनखे रोशनी नज़र आई उन मूं आवाज़ पियो अचे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन आवाज वेझो थींदो वियो रोशनी वेझी थींदी वई थोड़ी देर गुजरी हाजी साहब मुसल्ले ते वेठो आ तस्बीह हथन मां छड़ाइजी वई एड़ी रोशनी जिंदगी में कान ॾिठई अञा जो निहारे त साम्हूं रसूलुल्लाह बीठो आ चवे पियो अस्सलाम अलैकुम हाजी फैज़ मोहम्मद तुंहिंजे दावत ते आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाजी साहब उथियो हाय साथे तो मैं उठी त बीठुस पर जुर्रत न थी जो महबूब के हाथ मिलाया जुर्रत न थी जो नबी पाक ने वधा अदब में बिही रस पाण फरमायो 3 साल तो दरखास्त कया वा 3 साल तुंजी दरखास्त सा बुधंदा रहा से पर मजो इंदो हो तू दुरूद पढ़दे मां मोहम्मद खुश थींदो अज दिल सा सारो थी त अखियुनि में वेहारिया अची वियो आया हाणे दीदार कर वापस वञूं था पिया हाजी साहब तो ते मुंहिंजे ज़ुबान ते मोहर लगी वई ॻाल्हाए कोन सघुसि पाण 2 मिंट बीठा 2 मिंट बीही पाण फरमायो हाणे असां हलूं था इहे वरी पुठीला थिया त रोशनी ख़त्म थी वई दीवारनि जहिड़ी थी वई हाजी साहब ख़ामोश वेही रहियो हो जेको पंजाबी सुतो पियो हो समझो था हो जो पंजाबी सुतो पियो हो सवर मथो निंड आई पई आ हबीब पुठी राथा तड़पी उठो आ उठी चवे तो ओ हाजी साहब हाणे मां ख्वाब लधो आ त रसूलुल्लाह तो जे मस्जिद में आयो आ हाणे मूं ॾिठो आ हाणे त खुदा जो हबीब तुंहिंजे मस्जिद में आयो आ ख़बर न आहे ख्वाब आ सचो आ हाय साहब तो जे बस कर अलाए तुंहिंजो भाग अलाए मुंहिंजो भाग खबर कान्हे का 3 साल सलात पढ़ी थम अलाए तुंहिंजो भाग हो अलाए मुंहिंजो भाग हो पर राणो राज़ी थी वियो घर वेठे मेहरबानी करे रहियो महबूब जो दीदार हक़ आ जो महबूब जो दीदार हज़रत इमाम मुस्लिम के भी जेका ज़ियारत कराई सा हक़ आ चवा ज़ियारत भी ॻाल्हि याद विसरी वई छा फरमायो त प्यारा मुस्लिम मां तो हज़रत इमाम मुस्लिम के भी जेका ज़ियारत कराई सा हक़ आ चवा ज़ियारत भी ॻाल्हि याद विसरी वई छा फरमायो त प्यारा मुस्लिम मां तो जे लाइ हौज़ कौसर जो प्यालो झलियो बीठो आहियां अज तू मूं वटि शाम ताईं ईंदे ऐं तू मुंहिंजो मेहमान ऐं तुंहिंजी उञ जो बंदोबस्त मां मुहम्मद करे छॾियो आहे इमाम मुस्लिम सही रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया त मूंखे यकीन थियो त मूंखे हाणे शहीद कंदा छो त मूंखे प्यारे रसूलुल्लाह ज़ियारत कराई सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम वरी ज़रूर बा बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम हिकड़ी गाल अहम आ जेका याद कजो इमाम मुस्लिम सही जन ट्रेपरी जो टाइम थियो आ जेके भी रईस नवाब हा जंहिंजा रैयती माण्हू इमाम मुस्लिम जे पुठियां लगा सब हलिया विया 18,000 मां 30 माण्हू वञी बचा हज़रत इमाम मुस्लिम सही जे अखियुनि मां ॻोढ़ा विया तहां सोची दो ता नबी जी औलाद बहादुर आ चओ हाओ न सही बहादुर आ न को रोए छो हां मता को सुभाणे मार के जन चवे त बाबा ॾिठो तहां जे पाण मौली साहब ॿुधायो न त इमाम मुस्लिम रुनो के ओ जैसा कुटियो से त छा थी पियो ओ मुंहिंजा दा अखियुनि मां ॻोढ़ो आणण ॿी शइ आ दाहूं करण ॿी शइ आ ॿिन्ही में फ़र्क़ु आ अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वारू कुरान में रण खां मनो कई आ दाहुल खां मनो कई आ खुदा जे हबीब रण खां मनो कई आ दाहुल खां मनो कई आ पर जेकॾहिं शफ़क़त मां ख़ामोशी में अखियुनि मां का ॻोढ़ा वही पिया त हिन जी मनो कान्हे का इहा मुहबत जी निशानी आ इमाम मुस्लिम सही रज़ी अल्लाह ताला जे अखियुनि मां ॻोढ़ा वड़ा जंहिंमहिल ॻोढ़ा वड़ा त ज़ियाद इब्न ज़ियाद थो चवे त ओ मुस्लिम बिन अकील
हाणे तू सुस्त थियो आ, हाणे तो पंहिंजो मौत ॾिठो आ, तुंहिंजा साथी तोखे छॾे विया, 18,000 बैयत टोड़े विया, 30 माण्हू छा कंदा, ऐं तूं पाण खे हाणे आख़िरी ॾाढ़ो भाई रोई रहियो आ, ऐं मां सम्झां तो सुस्त थियो आ, तूं मूंखे रिक्वेस्ट कर, मूंखे मिंथ कर, मूंखे इलाज कर त मां तोखे छॾे ॾियां। सम्झो था आहे न? इब्न ज़ियाद जो ख़्याल हो त हाणे सुस्त थियो आ, हाणे हिन खे झुकाया ऐं चवे त सही मूं तौबा कई, मूंखे माफ़ी ॾे, मां हथ पटिया, हुसैन तो बि मां हथ खया ऐं नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक कमाया, या सभु ॻाल्हि छॾियां तो मूंखे माफ़ी रुगो मूंखे मिले, माफ़ी ॾे त मां बसि तोखे छॾियां। इमाम मुस्लिम सही खे चई रुगो चओ त मां तोखे छॾे ॾियां। इमाम मुस्लिम सही रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, ओ इब्न ज़ियाद बदनिहाद बदबुनियाद माण्हू आ, मता तू मूंखे पाण जहिड़ो समझंदो हुजे, हे जेके मुंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा आहिनि से पंहिंजी जान लाइ न आहिनि, हे मुंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा आहिनि से पंहिंजे साह बचाइण लाइ न आहिनि, अखियुनि जा ॻोढ़ा जेके आहिनि से सिर बचाइण जे लाइ न आहिनि, हे अखियुनि जा ॻोढ़ा उञ जे लाइ न आहिनि, ज़ख़्म जे लाइ न आहिनि। छा जे करे थो अखियुनि मां ॻोढ़ा वहाई? जे तो मां हुसैन खे ख़त लिखियो हो त जल्दी अची वञ, हिते 18,000 बैयत थी चुका आहिनि, मूंखे यकीन आ त हुसैन अॼु या सुभाणे रवानो थी चुको हूंदो, ऐं हिते ही हाल आ जो बेवफाई थी वई आ, हुसैन ईंदो तकलीफ़ में पवंदो, मूंखे पंहिंजी ग़लती न आहे, मूंखे पंहिंजे मुर्शिद हुसैन जी ग़लती आ। अल्लाह या रसूल अल्लाह हक चार यार, यार मूंखे सिर्फ हुसैन हारी मक़ाम जी ॻणती आ त इमाम हुसैन खे मुंहिंजो ख़त पहुतो हूंदो ऐं मुंहिंजे ख़त पहुचण जे करे हो फौरन रवानो थियो हूंदो। हाणे जेको रवानो थींदो हिते हाल ही आ जो तव्हां बेवफा करे विया थी विया हो, हुसैन ईंदो तकलीफ़ में पहुचंदो, पंहिंजी ग़लती कान्हे का, मूंखे हुसैन ऐं हुसैन जे औलाद जी ग़लती वरायो। सुभान अल्लाह। पाण फरमाइनि था आहे कोई हिते मुस्लमान मां अहिड़ो मुस्लमान जेको हज़रत हुसैन खे मके न्यापो जे त इमाम मुस्लिम शहीद थियो, तव्हां महिरबानी करे कूफे न अचो। हाणे साईं इब्न ज़ियाद जे आॾो केरु चवे त मां ॿुधाईंदुसि, माण्हू त घणा वेठा, बैयत करण वारा, साईं साईं करण वारा, आसरा ॾेई घुराइण वारा, जेके वरी फिरी विया, पर हाणे इब्न ज़ियाद जो पादर ॾिसी कीअं चवे त मां ॿुधाईंदुसि। हिकिड़ो शख़्स हो, उन दिलि में पको इरादो कयो त हाणे मां ज़ाहिर ॻाल्हि कोन थो कयां, पर इंशा अल्लाह ताला पंहिंजो माण्हू मोकिले, पंहिंजे पुट खे रवानो करे हज़रत इमाम मुस्लिम सईद रज़ी अल्लाह ताला जो पैगाम मके ज़रूर पुॼाईंदुसि, हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम खे पैगाम ज़रूर पहुचाईंदो। ओ फौरन आस्ते आस्ते कैट महफिल मां निकितो, पंहिंजो भलो उठो हुनखे तयार कयई, पंहिंजो नौकर ऐं पंहिंजो पुट ॿई रवाना करे ख़त लिखी इमाम हुसैन जे नाले खुफ़िया तरीक़े सां मख़फ़ी नमूने सां मके रवानो के रात जो सफ़र कयो। इमाम हुसैन फलाणे रस्ते सां ईंदो हूंदो, जिथे बि तव्हांखे मिले ॿुधाइजोसि त मुस्लिम शहीद थी वियो आहे, अवां महिरबानी करे कूफे न अचो। माण्हू 18,000 बैयत करे सभु फिरी विया आहिनि, को बि साथ ॾियण लाइ तयारु कोन्हे, अवां महिरबानी करे पंहिंजे आल याल खे जाॾो आया हो तारे वापसि वठी मके हलिया वञो। हिकिड़ी ॻाल्हि खे दिमाग़ में रखिजो जीअं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे। इमाम मुस्लिम ऐलान कयो त आहे को जेको हुसैन खे ॿुधाए, सम्झो था न, ॻाल्हि यादि कजो। इब्न ज़ियाद खे जेको गवर्नर आहे पक थी वई त ज़ाहिर में को माण्हू कोन थो ज़ाहिर थिए, पर थी सघे थो को मख़फ़ी तरह वञी इमाम हुसैन खे ॿुधाए ऐं इमाम हुसैन मोटी पवे, तंहिंजे करे हुसैन अचे थो इन खे बि मोटण न आहे ॼणो, इहो बि अचे त इन खे बि गिरफ़्तार करे मुंहिंजे आॾो पेश कयो, या बैयत वठांसि यज़ीद जे हथ बैयत करे, या वरी उन खे बि माराए छॾिया जीअं मुस्लिम खे थो माराया। तंहिंजे करे उन हिकिड़ो फ़ौजी दस्तो तयारु कयो, जंहिं दस्ते जी कमान ही हुर्र बिन रबाही जे हथ में। हुर्र नालो रबाही जो पुट हो, हुनजे पीउ जो नालो रबाही हो, पंहिंजो नालो हुर्र हो। हुर्र बिन रबाही फौजी माण्हू हो, फौजी ऑफिसर हो, उनजे हवाले हिकिड़ो दस्तो इब्न ज़ियाद कयो आहे त तूं इहो रस्तो वठी जेको मके खां कूफे ॾे थो अचे, उन रस्ते ते वञे, जिथे बि हुसैन मिले ताते गिरफ़्तार करण खे वठी।
इमाम मुस्लिम सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु के शाम जो शहीद करे था चरण पिया ज़ालिमन एड़े नमूने से शहीद कयो अल्लाह ताला शरण ज़ालिमन के तबाही बर्बाद करे उनके हशर आखिरत में खुदा ख्वार करे। हजरत इमाम मुस्लिम के मथे मारिय ते वठी आया कोट जे किनारे ते वठी करे मार ज़ाहिर दुनिया के बुधान था हे मुस्लिम बिन अकीला जै असा जे कूफे में बगावत अची कई 18,000 जे आसरे ते यजीद जे हुकूमत के हटाइण जे ला आयो हो ओ कूफे वारो हिन जो हाल दिसो इमाम मुस्लिम जे वारन का वठी करे हेठ लड़काइन था पा दीवार का हथन में वार हन इमाम मुस्लिम से हेठ लड़की रहो आ जल्लाद के चौधनो जे धड़ जे मथा तलवार वहा एड़ी तलवार जो मुंडी हथ में रही वचे धड़ हेठ वनी जमीन ते किरे त जे दहशत पैदा थी पवे ऐ खबर पवे तो हुसैन जो साथ जो कोडी दो त जो हाल हेड़ो थींदो माज़अल्लाह इमाम मुस्लिम साईं के मथे मारी ते वठी उन जे लाश जिस्म मुबारक के वारन खा वठी हेठ लड़कायो वयो आ ज़ालिमन वारन में हथ झलिया हन हथ विझी मजबूत कयो आ जल्लाद तलवार वहाई आ धड़ धार थियो आ सिर मुबारक उन जे हथ में आ ऐ धड़ अची जमीन ते किरियो आ बाकी जेके 30 माण्हू आ उहे इमाम मुस्लिम साईं के छड़े भजी हलिया विया त जे जे हथ ते बैयत कईसे रहियो कोन को हाणे इमाम मुस्लिम साईं जे लाश के दफन करण वारो भी को कोने को कौसर जा प्यारींदड़ नबी जी औलाद मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जो खून हबीबन करीमन जे खानदान जा चश्मो चराव जेके उम्मत जे ला एडियो तकलीफूं बर्दाश्त कन अज उनन जो हाल इहो लगो पियो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात वटा इन का वधीक ॿियो कहिड़ो इम्तिहान हूंदो आहे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी वसल्लम वरी सलात बुलंद आवाज़ सुठे टाइम ते वही दोस्तों अजीजों हजरत इमाम मुस्लिम सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु आवाज अचे पियो न ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो हजरत इमाम मुस्लिम सईद जे शहादत खां बाद में कासिद मदीने कासिद कूफे खां मक्के रवानो थियो हुसैन के ॿुधाइण लाइ होॾो वरी हुर्र बिन रबाही पंहिंजो फौजी दस्तो वठी हुसैन के गिरफ्तार करण लाइ वियो। इत्तेफाक अहिड़ो थियो जो हुर्र जे लश्कर पहुचण खां अॻे कासिद पहुची इमाम मुस्लिम सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शहादत थी आ 7 ज़िलहज जे केड़ी तारीख़ साईं ऐं हज़रत हुसैन कॾहिं निकितो आ चवंदा हलो 7 ज़िलहज ते इमाम मुस्लिम शहीद थियो आ 8 ज़िलहज ते इमाम हुसैन रवानो थियो आ यानी इमाम मुस्लिम जे शहादत खां हिकड़ो ॾींहुं बाद में रवानो थियो आ वो फासलो घणो हो विच ते मुलाकात थी आ कासिद हुसैन अली मकाम के चवे तो ओ प्यारा हुसैन तोखे खत मुस्लिम जो पढ़तो हुंदो उन जे करे तू कूफे रवानो थियो आ पर हे मां खत खणी आयो आहियां काल टियों ॾिहाड़ो या चौथो ॾिहाड़ो हज़रत मुस्लिम शहीद थियो आ इमाम मुस्लिम न्यापो ॾिनो हो मां तोॾे न्यापो खणी आयो आहियां मेहरबानी करे पंहिंजा बच्चा वापस वठी वञ। इमाम मुस्लिम साईं जे शहादत जो ॿुधी हज़रत हुसैन अली मकाम के तमाम घणो सदमो पहुतो त एडी बेवफाई हे खत हे पैगाम हे तोबरा भरा पिया हन माखे दावतूं ॾिनियूं अथनि 18,000 फौज हुन जे हथ ते बैयत कई आहे ऐं वरी फिरी वेही रहियो रात ते गुज़ारी पाण में सलाह कयूं भाइरनि सां भाइटनि सां पुटनि सां छा सलाह छा करणु खपे उन कासिद न्यापो ॾेई वापसि थी वियो आहे सभु कंहिंजी सलाह हुजे ओ प्यारा हुसैन अली मकाम वापसि हलणु खपे छा करणु खपे ॾाढे जो छा करणु खपे सब कंहिंजी सलाह वरतऊं हज़रत हुसैन पढ़ण फरमाइनि था क़ुरान ॿुधायां वचई ॿुधाए कि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे वशाविरहुम फिल अम्र फइज़ा अज़मत फतवक्कल अलल्लाह
अल्लाह जे कुरान पाक फरमायो आ त मशवरो कजे सलाह कजे वा मा सलाह बकैया मशवरो बकयो आ पर अगते अल्लाह ताला फरमाए तो फैजा अज़मत फतवक्कल अल्लाह जड़े पक्को इरादो हुजे त पो कजे मशवरे जी जरूरत काने अल्लाह ते तवक्कल कर अवा के खबर आ त मुझे नाने रसूलुल्लाह जरी बदर जे मैदान में हथियार बधा महबूब पप्पा जे मथे मुबारक ते टोप जंग जो रखियो हो ज़रह नबी पाक पाती तलवार हथ में खई घोड़े ते चढ़ियो हो त सभनी सहाबन चयो हो या रसूल अल्लाह अज निकरण जो दिहाड़ो कोने को फिलहाल वापस हलो तो हलंदा से नबी सही फरमायो हो त मुहम्मद के लायक नाहे जो जंग जा हथियार बधी वरी लाहे अल्लाह जो नबी हथियार बधदो आ त जंग जरूर कंदो सुभान अल्लाह जे हाओ ये तो थियो हो जे पो नबी पाक हथियार बधी सरकारे दुआर में सरा हथियार बधी उन खां को लाथा कोन मां उन नाने रसूलुल्लाह जो जानशीन आया उन नाने रसूलुल्लाह जो बचड़ो आया जे मां भी जिहाद जा हथियार बधी मैदान में नितो आया मक्को छड़े अध पद ते आयो आया त हाने मुझे शान जे खिलाफ आ जो अध मां मोटी वना दुनिया जी तारीख लिखदी हुसैन बुज़दिल हो जे खुदा के करणो आ तिय थींदो पर खुदा जे राह में सिर कुर्बान करणो अदा जे मोटे हाथ बराबर मुअर्रिख लिखे हा भलायो हुसैन कुर्बानी नी त बिल भागा लिखन पिया हुसैन कुर्सी लाव्यो हुसैन इक़्तिदार लाव्यो हुसैन दुनिया जे मतलब लाव्यो तोड़े अल्लाह जे दीन लाव्यो त अज भी लिखन पिया पर जे नमाज अल्लाह उन दी हुसैन मोटी पवे त न्या वधीक मवाद मिले ना अब ॾिठी मोटी पियो न सही सौट जी शहादत जो बुधी मोटी हो पर जो तुहां मोटणो कोने नाने रसूलुल्लाह जे सुन्नत जे खिलाफ आ हबीबन हथियार बधी वापसी का न कया त मां अल्लाह जे राह में निको त वापसी हराम आ सिर वने त भली वने लेकिन खुदा जे राह में सिर कुर्बान करणो असा जे ला सुन्नत सुभान अल्लाह सलात सलात बुलंदा वा अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि सुबह थियो आ पांजे आल अयाल सा मशवरो करे सुबह जे टाइम ते हजरत इमाम हुसैन अली मकाम सफर के जारी फरमायो रे सफर जारी थियो आ बी मंजर ते पहुता त हुर बिन रबाही पहुंची वयो केर पहुतो हुर बिन रबाही पहुतो उन जो कम केड़ो हो त हुसैन के गिरफ्तार करे केड़े बन नमूने सा असा वटाण जे वापस न वने न्यापो मिलो दुश्मन ता वापस वने हुर बिन रबाही इमाम हुसैन आली मकाम सा मुलाकात कया मुसलमान हो नबी जो उम्मती हो पर हुन सजी जिंदगी में हुसैन आली मकाम के डिठो ही कोन छो त मक्को मदीनो कूफो घणो पंदा उन जमाने में सवारियों रसूल रसाल घट हा ताजे करे मुलाकात का नहीं उनके या खबर का नहीं तो हुसैन केरा उनके रगो यो बुधायो हो एकड़ो शख्स आ जा जो नालो हुसैन आ यजीद जे लश्कर जो बागिया हुकूमत जो मुखालिफा उन सा जंग करनिया उनके यो कोन बुधा तो हुसैन इब्न अली बस एकड़ो नालो आ मानू आ एकड़ो जा जो हुसैन नालो आ आई फलाने जे मुखालिफ थी पिया यजीद जे उन सा गिरफ्तारी करनी आ उनके बधणो आ हाने जे इमाम हुसैन आली मकाम सा मिलियो अल्लामा इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह लिखे तो पानी तारीख में त इमाम मुस्लिम सही रजी अल्लाह ताला नो उनके चो तो मुसा अलादगी में मुलाकात कर मुसा बचड़ा हन आल बैता मुसा पर्देदार न्याणियूं हन तू मुसा मानू जे मोते मुलाकात नथो करी तू जुदा हिकरे वण हेठा वे मां मुसा उते अचा मुसा मुलाकात कर तो के छा खपे बुधाए तमा तो जी गाल पूरी करी सुभान अल्लाह हुन पांजे लश्कर के जुदा हो बिहारियो हुसैन पांजे अहल अयाल के काफले वाले के धार बिहारियो हिकड़े वन जे हेठा बिनी दी मुलाकात किया इब्न कसीर लिखे थो त जमल हुसैन आली मकाम जे चेहरे ते नजर पेस त हुर पियो जे खुदा जो कसम हेड़ो चेहरो मु जिंदगी में को न डिठो सुभान अल्लाह आखिर से रसूलुल्लाह जो खून हो खातून जन्नत जो फर्जंद हो अली शेरे खुदा जो बचड़ो हो हजरत हुसैन आली मकाम के चई से किबला मां पांजे कम सा आयो आया अवा के गिरफ्तार करे इब्न ज़ियाद वट पहुंचाणो आ पर परी ता तारफ करायो तवा केर आयो जी मां हाशिमी आया सुभान अल्लाह छाया हाशिमी जे हाशिम जे केड़े खानदान मां चे कुरैशी आया जे कुरैशन जे केड़े खानदान मां चे अब्दुल मुत्तलिबी आया जे अब्दुल मुत्तलिबी जे केड़े खानदान मां आया जे मां सोने अली जो बच्चो आया सुभान अल्लाह
के केड़ो अली चे ओहो अली जेको मोहम्मद करीम जो प्यारो सहाबी आ हजरत नबी करीम जे प्यारी न्याणी हजरत फातिमत ज़हरा जो वर्रा चे हुसैन इब्न अली फातिमत ज़हरा जो बच्चो तू आ चे हाओ चे पो मुखे त गलत बुधायो वियो हो एकड़ो बागिया एकड़ो ज़ालिमा एकड़ो हुकूमत जो मुखालिफ मानू आ मुखे तुझे बारे में कोन बुधायो वियो ओ हुसैन मां यजीद जी गवर्नरी छड़ण ला तैयार आहियां सिपह सालारी छड़ण ला तैयार आहियां फौजी जर्नल आहियां इहो उहदो छड़ण ला तैयार आहियां पर क़यामत में मोहम्मद जे आडो शर्मिंदे छड़ण ला तैयार न आहियां अरे मुझे ला हुक्म कर मां तोसा आहियां मां तोसा आहियां जे तू चवंदे मां तीअं कंदुसि ही जेको फौजी दस्तो आ इहो मुंहिंजे कमान में आ जे चवी त मां इन्हनि सां गॾिजी तोसां हलां ऐं तुंहिंजे कमान में लड़ा हली आऊं अॻे सिपह सालार हुउसि हाणे तू मुंहिंजो सिपह सालार आ मां तुंहिंजो गुलाम आहियां सुभान अल्लाह अदा ईमान बचाइण ॾाढो ॾुखियो आहे नौमान बिन बशीर भी ईमान बचायो है ना सही हुर्र बिन रबाही भी ईमान बचायो पर उबैदुल्लाह बिन ज़ियाद ईमान कोन बचायो वो तो मुसलमान हो कलमो भरींदो हो पाण के मुसलमान सराईंदो हो पर उन पंहिंजे टके जे करे इक़्तिदार जे करे चैन डोकरन जे करे हजरत इमाम मुस्लिम के शहीद करायो आ इमाम मुस्लिम सही रज़ी अल्लाह ताला अन्हु के हुन भी चयो आ हुर्र बिन रबाही त मुंहिंजी सलाह अवा इता वापस वञो मां तव्हां जी मुज़ाहमत को नथो कयां पियो मां वापस वञी ॿुधाईंदुसि त मूंखे हथ कोन आयो आ हजरत हुसैन अली मक़ाम फरमाइनि था मां पंहिंजे बच्चन के जेको जवाब ॾिनो आ तोखे बि साॻियो जवाब थो ॾियां अल्लाह जे राह में हथियार ॿधी वरी वापस अचणो असां कुरैशिन जे शान जे ख़िलाफ़ आ सुभान अल्लाह हथियार ॿधूं अल्लाह जे राह में ऐं उन खां पोइ वरी वापस वञूं इहो असांजे शान जे ख़िलाफ़ आहे इन जे करे मूंखे मैदान में हलणो आहे पोइ जेका ख़ुदा जी मर्ज़ी हूंदी हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम किसो मुख़्तसर ॻाल्हि खे खुटाईंदा थका हूंदव ख़बर हाणे पवंदी अॻे मां पे ॻाल्हायो पखो हलियो पे हाणे तव्हांजो बि पखो बंदि आहे ख़बर हाणे तव्हांजी पवंदी अॼु हलूं था 3 बजे ताईं ॾिसां थो त अधु त मोह लही वियो आहे मोह न रहे बाबा सलाह सलाह बुलंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि हजरत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾिजी हुर्र हले थो पियो हजरत हुर्र जे बारे में भिटाई घोट फरमाए थो सुभान अल्लाह वाह लतीफ़ साईं शाह साहब फरमाए था हुर्र हली आयो मांझी मर्दानो सुभान अल्लाह शाह साहब बाबा बेटा साहब के मनो ना फरमाए तो हुर्र हली आयो मांझी मर्दानो तमन राजी थे रसूल रब जो नबी तो नानो अरे ही सिर सगानो घोट मथा हूं घोड़िया ओ प्यारा हुसैन अली मक़ाम अग में त वेहण आयोस पर हाणे तो प्यारे हुसैन जे मथा सर कुर्बान करण आयो आहियां जीअं जो करबला जे मैदान में हुसैन अली मक़ाम जी ज़ात बाबरकात पहुचन था पिया हजरत हुसैन अली मक़ाम के सिज लही वियो आहे पाण फरमाइनि था ओ प्यारा कासिम ओ हजरत अब्बास ओ हजरत अली अकबर ओ प्यारा भाव हजरत अबू बकर ओ प्यारा भाव हजरत उमर ओ प्यारा भाईजा हजरत उस्मान अगे जुमे ते ताके नाला बुधाया जो खानदान पाण फरमाए था रात थी वई आहे अॼु रात हिन मैदान में पाण खे गुज़ारणी आहे पोइ अॻिते हलणो आहे जंहिंमहिल सिज लहण वारो थियो आहे हिकिड़ो बकरार परियां अचे पियो बकरियुनि जो धड़कायो इमाम हुसैन आली मक़ाम हुनखे सॾु कयो आहे त बकरार हेॾे आहे हिन मैदान जो नालो छा आहे मैदान अजीब पियो लॻे हिन मैदान मां मूंखे हिकिड़ो दिली सुकून ऐं राहत पई मिले सुभान अल्लाह वारिया दड़ाहन पटवा पानी जो निशान कोने वन छावला कोने ये बयाबान रुगो वारी जा दड़ाहन हुसैन तो फरमाए हिन बयाबान मां हिन बर पट मां मूंखे रूहानी राहत पई सुभान अल्लाह बकरार हेॾे बकरार आयो अबा हितां जो रहा कुआं चे हाउस हिन बरा बयाबान खे छा चवंदा आहिनि चेस हिन बयाबान जो नालो आहे करबला छा इस नालो करबला आम तरह सां चवंदा हूं करबला पर बाखरान हिकिड़ो करब
ॿियो बला ये बाखरन को गॾिजी थियो आहे करब बला हकीकत में आ करबो बला बकरार तो चवे ही करबो बला जो मैदान आ जमल हजरत इमाम हुसैन जे कनन ते आवाज पियो आ त ही करबो बला जो मैदान आ हजरत हुसैन अली मकाम आह कढिया पर फरमाया था सुभान अल्लाह मुखे वो वक्त याद अची वियो आ जो मुंहिंजो बाबो हजरत अली करमल्लाहु वजहुल करीम जॾहिं सफ़ीन जी लड़ाई खां मोटियो हो त हिन मैदान में मुंहिंजो बाबो साईं रात जो सुतो हो मां पंहिंजे बाबे सां गॾु हुअसि उन वक्त में मुंहिंजी उम्र नंढड़ी हुई मुंहिंजे बाबे साईं आधी रात जो आह भरे उथी खड़ो थियो हो मूंखे भाकुर पाए चुमियूं ॾियण लॻो मां बाबे अलीअ खे चुमियो जा बाबा हिन जगह ते तोखे आधी रात जो भाकुर थो पाई पियो चुमियूं थो पाई निंड मां थी ॻाल्हि कहिड़ी आहे हज़रत अली फरमाइनि था प्यारा बच्चा मां ख्वाब लधो आहे त हिन मैदान में तूं बच्चन सूदो हिकिड़े ॾिहाड़े शहीद थींदे हे उहो मैदान जंहिं जाइ ते मां तोखे ॾिसी रहियो आहियां अॼु पाण गॾु हूं पर उहो मैदान आहे जिथे तुंहिंजा बच्चा कुसंदा तुंहिंजो अहल बैत कुसंदो तुंहिंजा भाउर कुसंदा तुंहिंजा भाइटा कुसंदा तुंहिंजो खानदान कुसंदो ऐं प्यारा हुसैन उहो मक़ाम ईंदो जो हिन जगह ते तुंहिंजे लाश खे दफ़न करण वारो बि कोन हूंदो जंहिं इहा ॻाल्हि इमाम हुसैन अली मक़ाम ॿुधाई त भाउ संदुनि जेको सॻो हो यानी पीउ जे तरफ़ खां मां बि आहे अॻे जुमे ते ॿुधायो जंहिंजो नालो हज़रत अब्बास छा नालो हज़रत हज़रत अब्बास उहो थो चयो मुंहिंजा भाउ सच ॿुधाइजां जेकॾहिं बाबे अली साईं तोखे हिन जाइ ते ॿुधायो हो त शहीद थियणो आहे त पोइ पाण खे वापसि हलणु खपे हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम फरमाइनि था प्यारा भाउ जेका अल्लाह जे तरफ़ खां तक़दीर सां तरंदी कान पाण खे ते अल्लाह जे राह में सुरख़ुरू थियणो आहे पाण इक़्तिदार लाइ कोन आया हूं कुर्सीअ लाइ कोन आया हूं हुसैन असां वञी वियो उते वञी पंहिंजे बाबे सां सलाह मशवरो कर जेसी ताईं तव्हांजो मुरीद हज़रत हुर्र मौजूद आहे एसी ताईं तव्हांखे मैदान में लहर कोन ईंदो ॾिसो मुख़्तसर हज़रत हुर्र मैदान में लथो आहे जाॾे पियो वञे ताॾे मुजाहिद परनि जा परा खयो पियो वञे इहे पई तलवार वहे जीअं आसमान में विझ खड़काट कंदी आहे बहादुर हुसैन जहिड़ी तेरी ॻाल्हि कान्हे हिकिड़े पासे बहादुर ॿिए पासे सोने नबी जे बचड़नि जी दुआ अथसि काफ़ी सारा हुननि जा यज़ीदनि जा जहन्नम रसीद कयईं पाण बि ज़ख़्मी थी पियो आहे उन बि तमामु परेशान कयो आहे दिलि में सोचियईं त हिकिड़ो दफ़ो हुसैन जो दीदार कयां आख़िरी वक़्तु आहे हुसैन अली मक़ाम खां दुआ वठी वरी लड़ा हाणे थी सघे थो मुंहिंजो आख़िरी टाइम हुजे पंहिंजे घोड़े खे फेराए इमाम हुसैन वटि आयो आहे सॼो ज़ख़्मनि सां चूर लॻो पियो आहे जान मां रत फुआरा करे रहे थी हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम ते आॾो गोॾा भञी चवे थो ओ प्यारा हुसैन मुंहिंजी गुस्ताखी मूंखे माफ़ थिए कहिड़ी गुस्ताखी मां साईं तव्हांजे अॻु ते आयो हुउसि बेख़बरी में यज़ीद चयो हो त वञी मूंखे बि गिरफ़्तार करे आ मां तव्हांखे गिरफ़्तार करण जे लाइ आयो हुउसि मूंखे ख़बर कान हुई त को तूं हज़रत हुसैन बिन अली आहे पर वाक़फ़ियत खां पोइ मां तौबा कई आहे पर ग़लती थी वई आहे गुस्ताखी थी वई आहे उहा मूंखे माफ़ कर हाणे माफ़ी बि ॾे दुआ बि कर वल्ला अल्लाह जे राह में शहीद थिया हज़रत हुसैन अली मक़ाम फरमाइनि था पाए पादगीचीअ में अंगर जे अचन अवगुण ऐब कचाई ढकण थी ढक जन पो तोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन मैं घरा ओ हुसैन तूं हाणे मञे आयो आहे असांजे पारां लड़ी रहियो आहे अल्लाह जे दीन जे सरबुलंदी जे लाइ आयो आहे मूं तोखे ख़ुदा वास्ते माफ़ कयो आहे ऐं यादि रखजांइ त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला मूंखे जन्नत में रवानो कंदो एसी ताईं न वेंदुसि जेसी ताईं तोखे पाण सां गॾु वठी हलंदुसि सोने हुसैन खां दुआऊं वठी वरी मैदान में वियो आहे थोड़ी देर खां पोइ शहीद थी वियो आहे शहादत जी ख़बर पइजी वई आहे त हुर शहीद थी वियो आहे इमाम हुसैन अली मक़ाम पंहिंजे ज़ुबान ते सिर्फ़ु एतिरो चयो आहे इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन असीं अल्लाह जा आहियूं असांखे अल्लाह ॾेई मोटणो आहे जंहिंमहिल हज़रत हुर शहीद थियो आहे त हज़रत हुर जे शहीद थियण खां बाद में हज़रत इमाम अली अकबर साईं शहीद थी वियो आहे टाइम थोरो आहे हज़रत इमाम अली अकबर साईं शहीद थी वियो आहे हज़रत अली अकबर रज़ी अल्लाह ताला जी 18 सालनि जी उमिरि आहे
और मुंहिंजा प्यारा दोस्त किताब लिखनि था पिया जमल हज़रत अली अकबर से शहीद थी करे घोड़े था करियो आहे अञा जान मौजूद आहे सिर मुबारक में साह अञा मौजूद आहे हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम खे ख़बर पई आहे त तुंहिंजो साहबज़ादो शहीद थी घोड़े था करियो आहे पर अॻिते वधी विया पंहिंजे फर्ज़ंद खे खणण जे वास्ते इमाम साहब खे तीर लॻा आहिनि ज़ख़्मी थियो आहे पर पंहिंजे साहबज़ादे जे लाश मुबारक खे हथनि में खणी जमल घर ॾे रवानो थियो आहे हज़रत इमाम अली अकबर से आख़िरी निगाहूं खणी हुसैन ॾे निहारियो आहे पर फरमाए था मुंहिंजा बाबा हुसैन मुंहिंजे लाइ वॾे खां वॾी कामयाबी आहे जो मां बाबे जे हथनि में जान कुर्बान करे रहियो आहियां मुझो आखिरी दम जो परवास थे तो इन दुनिया में वही रहो आया प्यारे हुसैन जे हथन में वही रहो आया तो के दिसी रहो आया तो जो दीदार करे रहो आया आई मुझो रूह परवास थी रहो आ वो इमाम साहब रज़ी अल्लाह ताला पाजे जान पुट जी लाश मुबारक के खणी की तबू में तो रखे खुदा जो कसम हुसैन जे इन दिलेरी बहादुरी के सलाम आओ या न अब आगा नहीं जाता लो पाण कोढ़ो हुजे टिन ॾींहंनि जो उंजारो हुजे ऐं जो नौजवान पुट शहीद थे खंता पेशानी सां खिलंदे कुॾंदे लाश घर खणी अचे मूंखे ॿुधाए त हिन जी बहादुरी खे सलाम आहे या न आहे या न आहे हिकिड़े शाइर इन ॻाल्हि में चयो आहे न मां तोखे अर्ज़ु कयां सलाद पढ़ बुलंद आवाज़ اللهم صل على سيدنا نبينا مولانا محمد وآله وصحبه وسلम हकीकत में शायरन पाजे हिसाब साहब अजीब मंजर कशी गई है हमारे तो जवान बेटे की मैयत पर न रोया वो हुसैन जवान बेटे की मैयत पर न रोया वो हुसैन जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन जान पुटा 18 सालन जो उनके मैयत ते बीठो पर रोए कोन थो हर शय ॾेई छॾियईं पर इन जे बावजूद भी खुश आहे अल्हम्दुलिल्लाह जान बेटे की मैयत पर न रोया वो हुसैन जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन हजरत इमाम अली मकाम पाजे सॼे आला के कुर्बान थो करे भाइराज भाणे जा कुर्बान कई हजरत इमाम हजरत अब्बास अलमदार कुर्बान थियो हजरत इमाम हसन जो इमाम हुसैन जो नंढड़े का नंढड़ो फर्जंदा हजरत अली असगर साईं वो अल्लाह जे राह में तीर लगण सां शहीद थी वियो आहे इमाम साहब जे खानदान को बि कोन रहियो आहे सिर्फ़ हिकिड़ो इमाम हसन जो वॾो पुटु हजरत कासिम रहियो आहे चओ रज़ी अल्लाह ताला इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला चयो बाबा हाणे सभु विया भाइर विया अज़ीज़ विया पुट विया जेके मुंहिंजा मुरीद हा उहे विया प्यारा कासिम तूं मुंहिंजे वॾे भाउ जी निशानी आहे मुंहिंजे पगदार भाउ हसन जो पुटु तंहिंजे करे मां तोखे कॾहिं बि हालत में जय मैदान में न छॾींदुसि हाणे तूं हिते हुज पंहिंजे अहल अयाल खे संभाल पंहिंजे सौट हज़रत ज़ैनुल आबिदीन सां गॾु गुज़ार मूंखे छॾ त मां अल्लाह जे राह में वञा हज़रत कासिम अॻियां फिरी आयो चाचा हे मुंहिंजी बाह खोल बाह मथे कयईं बाह जे अंदरि सॼी बाह में तावीज़ ॿधो पियो आहे छा ॿधो पियो आहे और मुझा प्यारा दोस्त अजीज इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु के जेके बिला ए तावीज़ ना है बाबा छा है और मुझा बाबा सही मुझे बाबे हसन जो खत सुभान अल्लाह कह दिया तो दिया एतरा ॾिहाड़ा गाल कान कई थी छो गाल कया मूंखे बाबे वसीयत कई हुई त जंहिं वक़्त में करबला जो मैदान ईंदो उते प्यारे हुसैन खे ही ख़त पेश कजा जेकॾहिं चाचा मूंखे नथो छॾी त पहिरीं मुंहिंजे बाबे जो ख़त पढ़ो उन खां बाद में तुंहिंजी मर्ज़ी हज़रत इमाम हुसैन अली मकाम तलवार सां उनजी रस्सी वढी आहे रस्सी वढे तावीज़ खोलियो आहे तावीज़ कोन हो ख़त लिखियल हो ख़त में छा लिखियल हो हे ख़त इमाम हसन जे तरफ़ खां इमाम हुसैन नंढे भाउ ॾे मां लिखी रहियो आहियां ओ प्यारा हुसैन नाने रसूलुल्लाह ॿुधायो आहे त तोखे करबला जे मैदान में शहीद थियणो आहे यकीनन मुंहिंजो प्यारो कासिम तो सां गॾु हूंदो ऐं तूं ख़्यालु कंदे त भाइटियो आहे मां भाइटे खे जंग जे लाइ न मोकिलियां मां पाण वञा पर मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां पीउ जे जाइ ते
कया तो के वसीयत थो कया त खुदा जे वास्ते अग में मुझे पुट के मोकल जा शहीद थे पो तू भली शहीद थे जा इन जे करे त जी क़यामत जे ॾिहाड़े मुझे बच्चन जो भी शहीदन में नालो हो जे सुभान अल्लाह जवान त हे न सही जो औलाद जे कुसर जूं सिफारिशूं लिखी विया औलाद के शहीद करण जूं सिफारिशूं करे विया बच्चन के मारन जूं कुर्बानियूं ॾेई विया हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जब ख़त पढ़ियो आहे ख़त पढ़ी अखियुनि ते रखियो आहे अखियुनि ते रखी अखियुनि मां लुड़क वहाया आहिनि पाण फरमाइनि था पिया मां तोखे कतई कोन छॾिया हा मां पाण शहीद थिया हा पर मूंखे पंहिंजे वॾे भाउ जी इज़त जो ख़्यालु आहे उन जे सिफारिश जो ख़्यालु आहे तंहिंजे करे मां तोखे अल्लाह जे राह में हाणे मोकिलिया तो तूं वञ खुदा जे राह में शहीद थी वञ हज़रत कासिम भी शहीद थियो हाणे अकेलो हुसैन आहे और मुंहिंजा प्यारा दोस्त जंहिं वक़्त में हज़रत अब्बास अलमदार घोड़े ते पे चढ़ियो तो हज़रत हुसैन पे दुआऊं कयूं हज़रत अली असगर अली अकबर पे घोड़े ते चढ़ियो तो हुसैन पे दुआऊं करे रवानो कयो हुर पे रवानो थियो हुसैन पे दुआऊं कयूं सॼे खानदान जा आल अयाल कुर्बान थिया कासिम घोट के भी दुआ करे पाण रवानो कई पर जमल हज़रत इमाम हुसैन आली मकाम घोड़े ते सवार थो थे मर्दन मां को भी कोने को हज़रत इमाम अली औसत ज़ैनुल आबिदीन बिस्तर ते बीमारी की हालत में आ हज़रत इमाम हुसैन जी भेड़ आई आ फरमाए थी मुझा प्यारा भाव तो पंहिंजा भाइर भाइटिया अजीज करीब सवार पे गया हाणे मां तो के भेड़ सवार करे अल्लाह जे राह में रवानो थी कयो अल्लाह या रसूल मुझा सोना उन भेड़ के सलाम है न सही ॾाढे ॻाल्हि आम तरह चइबो आहे त औरत कमज़ोर आहे औरत ज़ईफ़ आहे औरत जी हिम्मत मर्दन खां घटि हूंदी आहे पर खुदा जो कसम आहे सभु हिक जहिड़ियूं न आहिनि हीअ बराबर औरत हुई पर हिन जो मक़ाम में मर्तबो केतिरनि मर्दन खां अज़म इस्तक़लाल जे लिहाज़ सां एतिरो बुलंद आहे जो पंहिंजे अखियुनि जे ठार भाउ हुसैन खे पाण घोड़े ते सवार करे अल्लाह जे दीन जे सरबुलंदी जे लाइ दुआऊं करे मोकिले पई हालांकि भेड़ चिंबड़ी पई हा अदा तूं न वञ मां महिर थी थिया न्याणी सत क़ुरान हूंदी आहे पर न भेड़ थी चवे त अल्लाह जे राह में वञी कुर्बानी ॾे त मुंहिंजे नाने रसूलुल्लाह जी दुआ सची थी खुदा जो कसम ज़ैनब जे अज़म इस्तक़लाल के भी सलाम उन जे बाक़ी के भी सलाम हुजे उफ़ भी ज़बान मां नथी कढे उफ़ भी नथी कढे ऐं केॾो ज़ुल्म आहे जो हुबदारीअ जे आड़ में मोहब्बत जे आड़ में अहल बैत जे इश्क जे आड़ में आल बैत जी तौहीन कई वेंदी आहे गिला कई वेंदी आहे त बीबिन रड़ियूं कयूं बीबिन दाहूं कयूं बीबिन घबरायो बीबी परेशान हो न रब जो कसम आहे महबूब जे कंहिं बि बच्चे खानदान कोन घबरायो सभु सब्र इस्तक़लाल सां गुज़ारे विया छो त उनखे ख़बर रही त विचा पुल आहे अल मौत जसरुन यूसिल हबीब इलल हबीब मौत पुल जे मिसाल आहे पुल जेके पार कबो आहे त हिक किनारे खां ॿिए किनारे ॾे वञिबो आहे अल्लाह जो हबीब फरमाईंदो आहे ओ मुंहिंजा उम्मतियो अव्हां खे जॾहिं मौत ईंदो आहे त मौत जे पुल जे ज़रिए तव्हां मूं वटि पहुचंदा हो सभ खां अवल मुहम्मद जो दीदार थींदो आहे सुभान अल्लाह त नबी जे दीदार जे लाइ ख़ुशी कजे या गम कजे कामयाबी जे लाइ पिटजे कुटजे या ख़ुशी कजे इमाम हुसैन आली मक़ाम जो घोड़े ते चढ़ियो आहे चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह अजीब नज़ारो हूंदो सही जेको इमाम आहे छा आहे सही इमाम हुसैन सब जो रज़ी अल्लाह ताला अल्लाह जे राह में सिर कटाइण थो वञे जंहिंमहिल पाण मैदान में नथा आहिनि पाण फरमाइनि था त असांजो शान न आहे जो असां आगराई कयूं असां कॾहिं बि आगराई न कंदा आहियूं दिफ़ा कंदा तीर मां न हणा हू हणनि पर घोड़े ते चढ़ी ख़ुतबो पढ़ियो अथनि ऐं ख़ुतबे में जे दौरान पाण ख़त ॾेखारिया अथनि हिकिड़ो हिकिड़ो ख़त कढंदा विया उहो फलाना हे ख़त तुंहिंजो आहे ऐं फलाना ही ख़त तुंहिंजो आहे ऐं फलाना ही ख़त तुंहिंजो आहे नाला वठंदा हिकिड़े हिकिड़े जा ॿुधाईंदा विया हर हिकु साम्हूं सुञातो ख़त पढ़ियऊं पंहिंजा ॾिठऊं पर मां तव्हांखे ॿुधायो त कंहिंखे गवर्नरी जी लालच आहे
कंहिंखे कहिड़ी लालच आहे, कंहिंखे दुनिया जी लालच आहे, सभु कुझु सुञाणी इमाम साहब सां लड़ण जे लाइ तयार आहे। कंहिंखे बि ज़रूरत न थी। इमाम साहब रहमतुल्लाह ताला अलैह, हज़रत इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंमहिल तमामु ख़त पेश कया तंहिंमहिल के अहिड़ा माण्हू हुआ जेके पाण में सलाह करण लॻा त यार अचो त पाण चुप करे खिसकी हलूं ऐं पंहिंजी आख़िरत बचायूं। इमाम हुसैन असांखे ख़त ॾेखारे रहियो आहे ऐं ज़ुबाने नबी करीम जे आॾो कहिड़ो मोह खणंदासीं। यज़ीद जो इनाम, यज़ीद जी दौलत 4 ॾिहाड़ा हूंदी वरी ख़त्म थी वेंदी। इहे पाण में सुस पुस करे सलाह करण लॻा। इमाम साहब जो ख़ुतबो जारी आहे। उन ख़ुतबे जे दौरान हिन जो पाण में ॻाल्हायो उबैदुल्लाह बिन ज़ियाद ॾिठो त हालत तब्दील थी वई आहे। हालत तब्दील थींदे ॾिसी हिन दिलि में सोचो त थी सघे थो इमाम साहब जो ख़ुतबो अञा तवील थी वञे ऐं मुंहिंजे ख़ुदि फ़ौज में तब्दीली अची वञे, मुंहिंजो लश्कर इमाम साहब जी हिमायत में अची वञे, इमाम साहब जी तक़रीर हो ते असर करे वञे। तंहिंजे करे फौरन हुन ऑर्डर कयो आहे त इमाम साहब जे मथां तीर हसाइण शुरू कयो, ॻाल्हाइण बंदि थी वञे। इमाम साहब जो ख़ुतबो जारी हो, अञा ख़ामोश हुया। इमाम साहब जे मथां मींहुं वसी पियो, बरसात वांगुरु तीर शुरू थी आहे, चइनी तरफ़नि खां तीर मुबारक लॻा। हज़रत इमाम साहब आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला जे मुंह मुबारक मां खून जारी थी वियो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू व मन वालहू उन्हनि ज़ालिमनि खे मुंहिंजा प्यारा दोस्त कॾहिं बि माफ़ न कंदो जन सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे फर्जंद दिलबंद हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला जे मुंह मुबारक ज़ख्मी कयो। किसो मुख़्तसर इमाम साहब सां दू बदू जंग शुरू थी वई आहे। इमाम साहब जे तारीख़ में लिखियल आहे त पाण अकेला हा, 3 ॾिहाड़नि जा उञायल हा, आल अयाल ज़ख्मी थियल हो, शहीद थियल हो, लाश घर में पिया हा, पर हज़रत इमाम साहब जी बहादुरी में ज़रे जो फ़र्क़ बि कोन पिया। जाॾे वञे पियो शेर वांगुरु वञे पियो, जाॾे वञे पियो उकाब वांगुरु वञे पियो, इहे पियो वञे हुननि जा धड़ धड़नि ते किरंदा वञनि, सत्संग कंदा वञनि। इमाम साहब रज़ी अल्लाह ताला जे अज़म में, इरादे में, बहादुरी में, दिलेरी में तिर जेतिरो बि फ़र्क़ु कोन्हे को। आख़िर इंसान आहे, मुंहिंजा चारई तरफ़ मींहुं वसी पियो आहे, तीर लॻा, भाला लॻा। किताबनि लिखियो आहे त 72 ज़ख्म रखिया, 72 भाला लॻा, 72 जिस्म में तीर हा। इमाम साहब जे वार वार मां खून वही रहियो हो। इमाम साहब जे जिस्म मां एतिरो खून वढ़ो आहे जो इमाम साहब पंहिंजे घोड़े ते टिकी न सघियो आहे। उन घोड़े मुबारक तां इमाम साहब रज़ी अल्लाह ताला हेठि ज़ख्मी थी किरी पिया। जंहिंमहिल ज़ख्मी थी किरी पिया त शमिर नाले हिकिड़ो शख़्स आहे, उहो अॻिते वधियो आहे। हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला जे सीने मुबारक ते चढ़ी वेठो आहे। इमाम साहब रज़ी अल्लाह ताला जी ज़ात तबरकात फरमाइनि था, ओ कातिल, ओ सीने ते वेहण वारा, हिकिड़ो मिंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मां तुंहिंजे आॾो पियो आहियां, तूं मूंखे भली मार, पर हिकिड़ो मिंट पंहिंजे सीने खे खोल त मां तुंहिंजे सीने जी निशानीअ खे ॾिसां। उन पंहिंजा पटण जो खोलिया तो हुन जे सीने जे मथां बग जो निशान हो, बग जो अछी हुनजी चमड़ी हुई। इमाम हुसैन आली मक़ाम फरमाइनि था, सदक रसूलुल्लाह, मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद करीम सच फरमायो आहे। छा सच फरमायो आहे? मुंहिंजे नबी करीम मूंखे चयो त प्यारा हुसैन, जेको तुंहिंजे सिर मुबारक खे धड़ खां धार कंदो सो अच्छे रंग जो कुतो हूंदो। कहिड़े रंग जो कुतो हूंदो? अच्छे रंग जो कुतो हूंदो। हुनजी निशानी हूंदी जो हुनजे सीने जे मथां अच्छा दाग हूंदा। मां सच थो चवां, हो तूं शख़्स आहे, मुंहिंजे नाने रसूलुल्लाह सच फरमायो आहे। पर हाणे ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजे सीने ते आहे, मां तुंहिंजे हेठां पियो आहियां, तूं मुंहिंजे सीने खे धड़ खे धार करण जी कोशिशि करे रहियो आहियां, पर यादि रखजां मुंहिंजी मुंडीअ ते तुंहिंजी तलवार कान हूंदी। वस करे छॾींदे, तुंहिंजी तलवार मुंहिंजे मुंडीअ खे न वढींदी। हाणे हिकिड़ो कमु कर, तुंहिंजो बि कमु थिए, मुंहिंजो बि कमु थिए, तूं बि कामयाब थी, मां बि कामयाब थियां। ओ शिमिर थो चवे, ॾे ख़बर छा करे मुंहिंजी तलवार
तो के कान वढींदी चवे तो खुदा पाक जो कसम हे मुझी उहा निड़ी मुबारक आ जंहिंखे मोहम्मद चुमियूं ॾिनियूं जाते रसूलुल्लाह जा चप लगंदा मुस्तफा करीम जो वात लगंदो उनखे तुंहिंजी तलवार कान वढींदी। हाणे तुंहिंजो बि कमु थिए मुंहिंजो बि कमु थिए मुंहिंजो कमु ईअं थे छॾ त मां अल्लाह जे दरगाह में आख़िरी नमाज़ पढ़ा मां सिर सजदे में रखां पोइ पुठे पासे वार कजां मुंहिंजो कमु थींदो जो सजदो सजदे में सिर कुर्बान कंदुसि तुंहिंजो कमु थींदो जो मूंखे तूं शहीद कंदे। हज़रत इमाम हुसैन जे सीने मुबारक तां शिमिर लथो आहे इमाम साहब अल्लाह अकबर कर नमाज अदाई आहे। अरे उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है सजदे तो सबने किए उसका नया अंदाज है उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। कातिल लईन मस्त था खंजर की वार में साबिर हुसैन मस्त था दीदार यार में उन जो कमा छुरी वार हुसैन जो कमा सुभान सा सुभान रब्बियल दादे तो जाओ सुभान रब्बी अल्लाह पढ़। अरे न मस्जिद में न मिंबर में न बैतुल्लाह के साये में नमाज़े अश्कदा होती थी तलवारों के साये में। आखिरी क़यामत हुसैन आली मकाम अल्लाह जे दरगाह में सर्ब हुजूर थी सुर्ख थी रहियो आहे हुसैन सजदो कयो आहे पलीत वार कयो आहे सिर मुबारक धड़क धार थियो आहे हिकिड़े पासे सिर आहे ॿिए पासे धड़ आहे पर सिर मां आवाज़ पियो अचे यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। सभई जो सुभान अल्लाह सभई जो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इमाम साहब रज़ी अल्लाह तआला अन्हु 10 मुहर्रम जे टाइम नमाज जुमे जो टाइम हो आयन ज़ुहर जो वक्त हो अल्लाह तबारक व तआला जे राह में पंहिंजो सिर ॾेई सुरख़रू थी आहे उन खां बाद जा वाक़िया दर्दंगेज़ आहिनि। काफ़िलो शाम थो वञे वरी अल्लाह ताला उन यज़ीदन सां छा थो करे यज़ीदन खे ख़ुदा कहिड़ी सज़ा थो ॾे इंशाअल्लाह हिकु जुमे ते ॿुधाइबो। रब करीम शरफ़ तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। हुसैन आली मक़ाम जे शहादत जे सदके ख़ुदा असांखे तव्हांखे इस्लाम ते इस्तिक़ामत नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह नबी जे आल बैत जे सदके असांखे नबी करीम जे सुन्नतुनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा इस्लाम ते इस्तिक़ामत नसीब फरमा। या अल्लाह असांखे इम्तिहान खां बचाए पर मौला जेकॾहिं कहते इम्तिहान अचे त सब्र जी तौफ़ीक़ नसीब फरमा। मुंहिंजा मौला असांखे उहा राह ॾेखार जंहिं राह ते शुहदाए करबला ऐं नबी जा सहाबी सगोरा हलिया ऐं हबीब करीम असांखे वात सही करे ॾेखारी उन सही वात ते असांखे हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। मौला सारी जमात ते रहम फरमा जेके हिन जमात में सवाली आहिनि जंहिं हथ खणी आमीन चवा जा बेड़ा पार कर जंहिं बि दिल में जेका तमन्ना रखी दुआ घुरी आहे मौला सभिनी जूं दुआऊं मक़बूल फरमा। जेकॾहिं को बीमार आहे त उनखे शफ़ा ॾे जेकॾहिं को कर्ज़ी आहे त तुंहिंजो कर्ज़ लाह जेकॾहिं को परेशान हाल आहे तुंहिंजी परेशानी दूर कर जेकॾहिं को औलाद जो बुखियो आहे त हिकु साल औलाद अता कर। मुंहिंजा मौला हर मुस्लमान जी औलाद नेक ऐं सालिह बणा। मौला हिन असांजे मस्जिद खे आबाद फरमा जेके मस्जिद में तावन कंदा आहिनि गरीब फकीर अमीर मौला सभिनि जा बेड़ा पार फरमा। बिबरकत अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल